बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। सभाब्रो तव्हांखे मॉर्निंग विद आवाज़ में भली कार चवे थी। असांजो पंहिंजो प्रोग्राम, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ हिकु नई स्टाइल, नए तर्ज में तव्हांजे साम्हूं खणी आया आहियूं। नई थीम त जीअं असीं कुछ नओं ट्राई कयूं ऐं तव्हां बि कुछ नओं ॾिसण जी कोशिश कयो ऐं असांखे एप्रिशिएट कयो ऐं असांखे ॿुधायो त हीअ आइडिया आवाज़ टीवी जो आइडिया, असांजी टीम जो आइडिया तव्हांखे कीअं लॻो। मूंसां गॾु मुंहिंजा को होस्ट मौजूद आहिनि। मां मुबशिर हुसैन। बिल्कुलु असां हिन मुनफरिद शो में, मुनफरिद प्रोग्राम में नई सुबुह असां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं असां अहिड़ा इशूज़ डिस्कस कंदासीं जेके अक्सर औकात तव्हांजी अखियुनि खां ओझल थी था वञनि। असां उन्हनि खे ओझल न थियण ॾींदासीं, तव्हां ताईं तव्हांजी आवाज़ पहुचाईंदासीं। हाणे आवाज़ न्यूज़ बणिजंदो तव्हांजो पंहिंजो आवाज़। हिन मॉर्निंग शो जे थ्रू तव्हां ॾिसंदो पंहिंजा मसइला, तव्हां उन्हनि जो हल ॾिसंदो, तव्हां आलमी दुनिया जे मसइलनि जे मथां बि नज़र रखंदो ऐं उन्हनि जे मथां कीअं दुनिया अमल करे पई ऐं पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि उन्हनि मसइलनि खे कीअं हल करे सघिजे थो। इन्हनि तमामु शयुनि खे तव्हां असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू असांजी नज़रनि सां, असांजी आवाज़ सां पाण ताईं ॾिसंदो। बिल्कुलु, ऐं हीअ आवाज़ हमेशह बरक़रार रहंदो ऐं हीअ आवाज़ हमेशह तव्हां सां गॾु रहंदो। जीअं मॉर्निंग विद आवाज़ में हमेशह असीं कोशिशि कंदा आहियूं त असां वटि अहिड़ा गेस्ट अचनि जेके पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कनि ऐं असांखे कुझु उन्हनि मां हासिल थी। यानी कि हिकिड़ो सब्जेक्ट त असीं खणी ईंदा आहियूं, पर उनजे सब्जेक्ट जे हल लाइ कोशिशि कंदा आहियूं त असीं पंहिंजे एक्सपर्ट खां पुछा कयूं। ऐं जेको अॼुकल्ह जो माहौल हली रहियो आहे, मसइल खे बि ख़बर हूंदी ऐं तव्हां बि एग्री कंदा त हिकिड़ो असीं थोरो चेंज थियण जी कोशिशि त कयूं पिया, पर थी न पिया सघूं, छो त असां वटि टेंशन क्रिएट थी वियो आहे ऐं टेंशन हिकिड़ी असां वटि बीमारीअ जी तरह क्रिएट थियो आहे। न कि टेंशन जस्ट हिकिड़े टाइम लाइ आहे, उनजो टाइम पीरियड हुजे थो, बल्कि टेंशन असां वटि कंटिन्यू थी वियो आहे, कंटिन्यूटी हुन में अची वई आहे। ऐं छो आहे मतिलबु जी बिल्कुलु ईअं ई आहे। इन्हनि परेशानियुनि जो हल बि असांखे सभा कढणो आहे ऐं असां तव्हांजा मसइला ॿुधंदासीं बि ऐं उन्हनि जो हल असां पंहिंजे तरफ़ां बि ॿुधाईंदासीं। असां कोशिशि कंदासीं त अहिड़ा एक्सपर्ट लाइन अप कयूं, अहिड़ा एक्सपर्ट वठी अचूं जेके अव्हां सां रूबरू थी करे अव्हांजा मसइला ॿुधनि ऐं अव्हांजी परेशानियुनि जो हल कढी करे अव्हांखे ॿुधाइनि त तव्हां पंहिंजनि मसइलनि खे कीअं मुंहुं ॾेई सघो था। छो जो ॾिसो, हींअर ज़मानो तब्दील थी वियो आहे, दुनिया तब्दील थी वई आहे, क्लाइमेट चेंज तब्दील थिए पियो, दुनिया टेक्नोलॉजी जे मैदान में अॻिते वधे पई, त इन तरीक़े सां असांखे बि अॻिते वधिणो आहे। हर मैदान में पंहिंजे पाण खे सफ़े अवल ते आणणो आहे, हर मैदान में पंहिंजे पाण खे अॻियां आणणो आहे। उहो असीं कीअं आणींदासीं? यकीनन तव्हां जॾहिं असां सां जुड़ियल रहंदा, तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा, पंहिंजे तरफ़ां सुठो फीडबैक ॾींदा, असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा, त तव्हां ॾिसंदो असां भरपूर नमूने सां पंहिंजो 100% सलाहियतनि सां गॾु तव्हां सां रूबरू थींदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं इन जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि, टेंशन मां निकिरण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। कुझु माण्हू म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहिनि, कुझु माण्हू आउटिंग करणु पसंदि कंदा आहिनि ऐं जॾहिं आउटिंग हुजे पंहिंजी सिटी में त हुनजो मज़ो जेको आहे उहो ॿीणो थी वेंदो आहे। जीअं असां वटि खोड़ सारा फेस्टिवल्स लॻंदा आहिनि, नासिन तव्हांखे बि ख़बर आहे, असां वटि SLF लॻंदो आहे, असां वटि खोड़ सारा ॿिया अहिड़ा डिफरेंट एक्टिविटीज़ कराइण वारा फेस्टिवल जिन में फुटबॉल हुजे थो, असांजे ॿारनि लाइ बि एक्टिविटीज़ हुजनि थियूं, उन्हनि जे लाइ खोड़ सारा झूला लॻाया वेंदा आहिनि, रौनकूं हूंदियूं आहिनि हुते। ख़ासि करे बुक स्टॉल्स जो बि ख़्यालु रखियो वेंदो आहे, उहो हिकिड़ो स्पेस मख़सूस कयो वेंदो आहे त असां हिते बुक्स लॻाईंदासीं, छो त इहो थींदी हर कोई ईंदो आहे, हर कोई बुक्स पढ़ंदो बि आहे ऐं पढ़णु घुरिजनि, वठणु घुरिजनि। उन खां अलावा म्यूज़िक, जेको म्यूज़िक हर कोई इंजॉय करणु चाहे थो। अगरि पंहिंजी सिटी में अगरि असांखे वेझो ई कोई अहिड़ो फेस्टिवल मिली वञे, जीअं हाणे थी गुज़रियो आहे स्प्रिंग फेस्टिवल, स्प्रिंग त असां वटि ख़ैर मौसम नाहे रही, हुनखे बि डिस्कस कंदासीं। तव्हां छा चवंदा मुबशिर? स्प्रिंग क्राफ्ट फेस्टिवल मल्हायो वियो कराचीअ जे मोहाटा पैलेस में ऐं यकीनन इहे स्प्रिंग फेस्टिवल जेके आहिनि उमूमी तौर ते फरवरीअ खां शुरू थींदा आहिनि, अप्रैल ताईं हलंदा आहिनि। बिल्कुलु सभा तव्हां ठीकु चयो, हींअर स्प्रिंग त नाहे रहियो, लेकिन पोइ बि पूरे पाकिस्तान जे अंदरि स्प्रिंग फेस्टिवल मल्हाया पिया वञनि ऐं हिकिड़ो भरपूर तरीक़े सां 3 ॾींहंनि जो शानदार
स्प्रिंग क्राफ्ट फेस्टिवल मल्हायो वियो 17, 18, 19 अप्रैल ते, जेको कराची जी आवाम, कराची जी फैमिलीज़ भरपूर तरीक़े सां लुत्फ़ अंदोज़ तरीक़े सां उनजो एंजॉय कयो, उनजो मज़ो वरितो। असांजा रिपोर्टर बि उते मौजूदु हुया, उन्हनि बि पंहिंजी उन्हनि फैमिलीज़ सां ॻाल्हायो, जेके उते फैमिलीज़ आयल हुयूं, उन्हनि खां रिमार्क्स वरिता। बेसिकली मां ॿुधाईंदो हलां सभा पंहिंजे ऑडियंस खे त हे जेको फेस्टिवल आहे मोहाटा पैलेस में मल्हायो वियो आहे। ऐं मोहाटा पैलेस जेकॾहिं तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त इन खां पहिरियां हे बतौर जेका परॾेही असांजी वज़ारत आहे उन जो ऑफिस जे तौरु इस्तेमालु थींदो हुयो। ऐं जेकॾहिं असां उन पैलेस जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान आज़ादु थियण खां पहिरियां इहो पैलेस क्लिफ्टन जे साहिल समंदर ते हिकु हिंदू ताजिर जेको आहे पंहिंजी फैमिली जे लाइ ठारायो हुयो। यकीनन तव्हां मां जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि खोड़ सारा अहिड़ा माण्हू मोहाटा पैलेस में विया हूंदा, बल्कि उन फेस्टिवल में भी विया हूंदा ऐं उन्हनि ॾिठो हूंदो त उहो आर्किटेक्चर जो हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे। जॾहिं पाकिस्तान आज़ादु थी वियो पोइ तव्हांखे ख़बर आहे खोड़ माण्हू अहिड़ा हुया जेके इंडिया मां पाकिस्तान आया, पंहिंजी जाइदाद छॾे आया। खोड़ माण्हू अहिड़ा हुया जेके पाकिस्तान मां इंडिया ॾे लॾ प्लान करे विया, त हुननि पंहिंजी हिते विरासत छॾे ॾिनी। त हुन खां पोइ पाकिस्तान जी हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त मोहाटा पैलेस जेको आहे उहो फातिमा जिन्ना खे ॾिनो वियो ऐं मोहतरमा फातिमा जिन्ना पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी हयातीअ ताईं जेको आहे उन इहे जॻह ते रही ऐं उनखे उन दौरान कसरे फातिमा जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। उन खां पोइ उहो मोहाटा पैलेस में तब्दील थी वियो ऐं अॼु उहो मोहाटा पैलेस जेको आहे सिंध हुकूमत जे हवाले आहे, जिते अहिड़ा फेस्टिवल्स थींदा आहिनि, जिते अहिड़े तरीक़े जो ख़ूबसूरत एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि, जिते फैमिलीज़ अची करे एज़ अ पिकनिक मल्हाईंदियूं आहिनि ऐं इंजॉय कंदियूं आहिनि। बिल्कुलु मुबशिर, तव्हां सुठी इंफॉर्मेशन ॾिनी ऐं इहो ई मां इन में ऐड कंदमि त जॾहिं कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जे हिकिड़े फैमिली रिलेटिव जो मूं इंटरव्यू कयो हो त मां उन्हनि खां ज़रूरु इहो पुछण जी कोशिशि कई त तव्हांजी फैमिली किथे आहे ऐं तव्हांजा हिते असां मौजूदु हूंदा पाकिस्तान में। डेफिनेटली असीं तव्हांखे बि सलाम करणु चाहियूं था, सल्यूट करणु चाहियूं था। त उन्हनि इन्हनि मोहाटा पैलेस जो बि ज़िक्र हुते कयो ऐं ख़ुशी थी ॿुधी करे त हुननि इहो वक़्तु करे छॾियो आहे अवाम जे लाइ। ऐं उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो मौक़िफ़ हो त असीं पाकिस्तान खां कुझु नाहे वरितो, बल्कि पाकिस्तान खे ॾिनो आहे। इहा असांजी आदत आहे। सो इन जे करे असीं पंहिंजा असां पाकिस्तान जे हवाले करे, पाकिस्तान जी अवाम जे हवाले करे ऐं असीं हितां हलिया वियासीं ऐं अॼु ॾींहं ताईं असीं पाकिस्तान ईंदा वेंदा आहियूं, रहंदा आहियूं, ख़ुशी थींदी आहे। ऐं इन्हनि ई प्लेसिस में असांजा फेस्टिवल लॻनि था, जीअं हाणे स्प्रिंग फेस्टिवल लॻो ऐं माण्हुनि ख़ूब इंजॉय कयो। अच्छा, जॾहिं फ्राइडे सैटरडे संडे जो पीरियड ईंदो आहे मुबशिर, त माण्हू खोड़ सारियूं प्लैनिंग्स कंदा आहिनि इंजॉयमेंट करण जूं। ऐं वरी कुझु असांजे सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां कराची सिंध जी दिलि, सिंध जे हब में ईंदा आहिनि, समुंड ॾिसण लाज़मी चाहींदा आहिनि ऐं समुंड मोहाटा पैलेस जे वेझो आहे। सो इहो बि हिकिड़ो वॾो बेनिफिट आहे मुबशिर। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हे 3 ॾींहं जेके माज़ी गुज़रिया, जुमो छंछरु आचर, इन में त फैमिलीज़ लाइ ईअं सम्झो डबल इंजॉयमेंट हो। फेस्टिवल में बि हुया, यकीनन उन फेस्टिवल में म्यूज़िक जो इनकाद कयो वियो। सिंध जा वॾा नाले वारा फ़नकार आया, उन्हनि पंहिंजे गीत सां, पंहिंजे आवाज़ सां उन फैमिलीज़ खे जेको आहे महज़ूज़ कयो। ऐं यकीनन उन फेस्टिवल खां पोइ वरी साहिल समंदर त गॾु आहे ई आहे, हर माण्हू उते मौजूदु हुयो ऐं फैमिलीज़ जो रश ॾिसण में आयो। ऐं तव्हां यकीनन पंहिंजी स्क्रीन ते उहे शॉट्स बि ॾिसी रहिया आहियो जेके असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, कंहिं तरीक़े सां फैमिलीज़ इंजॉय करे रहियूं आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। बेहतरीन ये फेस्टिवल्स आहिनि, लॻण बि खपनि। इहो जेको असांजो टेंशन वारो माहौल आहे मुबशिर, जेको असीं पाण हरू भरू में पाण खे टेंशन में विझंदा आहियूं, अगरि असांजो थोरो बि कमु न थिए, अगरि असीं केॾांहुं वञी न सघूं, अगरि असां कंहिंसां ॻाल्हाए न सघूं, या वरी असांजे ॿार जो होमवर्क बि कंप्लीट न हुजे, या वरी हुनजा मार्क्स घटि अचनि, यानी कि नंढी नंढी शइ असीं पाण ते एतिरी हावी करे छॾींदा आहियूं जो असीं टेंशन में हलिया वेंदा आहियूं। न की टेंशन असां पंहिंजो रिलीज़ कंदा आहियूं। ऐं रिलीज़ करण जे लाइ खोड़ सारियूं असां वटि एक्टिविटीज़ आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि। असीं पंहिंजे पाण खे ई टाइम ॾियूं। अगरि पंहिंजे पाण खां ई पुछूं त टेंशन फ्री कीअं थी सघिजे थो, त खोड़ सारा तरीक़ा ईंदा। ख़ैर, ही स्प्रिंग फेस्टिवल्स हुजनि ऐं जेतिरा बि गुलनि जा फेस्टिवल्स लॻंदा आहिनि कराची में हैंडीक्राफ्ट फेस्टिवल लॻंदो आहे, खोड़ सारा ॿिया फेस्टिवल्स माण्हुनि जे इंजॉय लाइ ई लॻाया वेंदा आहिनि, त जीअं फैमिलीज़ अचनि। फैमिली गेट टुगेदर घटि थियण लॻी आहे, पर ही जेके मौक़ा आहिनि असां वटि बहितरीन ऐं सुनहरी मौक़ा आहिनि, त जीअं हिक ॿिए सां
गेट टुगेदर कयो मुबशिर? बिल्कुल ये ही आहे। सभा उहो तव्हां ॿुधायो जेकॾहिं तव्हांखे टेंशन थींदी आहे, परेशानी थींदी आहे, त तव्हां कीअं पंहिंजी टेंशन रिलीज़ कंदा आहियो? अच्छा, मुंहिंजी आदत आहे त मां आउटिंग घटि कंदी आहियां ऐं मां म्यूज़िक खे घणो ॿुधंदी आहियां। म्यूज़िक जेको आहे त उहो टेंशन मुंहिंजी टेंशन फ्री करे छॾींदो आहे मूंखे। मुबशिर तव्हां छा कंदा आहियो? न्यूज़ पढ़ंदा आहियो जस्ट? हा, न्यूज़ में त यकीनन अञा ज़्यादा टेंशन थी वेंदी आहे। वरी जहिड़ा हालात हलनि पिया हींअर, महांगाई, ॿियूं शयूं असांजे मथे ते अञा खोड़ आहिनि। असां छो जो छोकिरा आहियूं, असांजो वरी इहो हूंदो आहे त दोस्तनि सां वेही करे चांहि जी हिकिड़ी चुस्की पी करे असांजी टेंशन ख़तम थी वेंदी आहे। वरी रांदि क्रिकेट वग़ैरह सां शगफ़ असांजो ज़्यादा आहे, त इन करे कोशिशि कंदा आहियूं पंहिंजी हेल्थ जो बि ख़्यालु रखंदे क्रिकेट वग़ैरह खेॾे करे जेतिरो रिलैक्स थी था सघूं ओतिरो रिलैक्स कयूं। ऐं मुंहिंजे ख़्याल सां ईअं थोरो असांखे बि रिलैक्स थियणु घुरिजे। असां वटि टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असीं दुबारा हाज़िर थींदासीं हिन ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, असीं ॿीहर हाज़िर थियूं पिया नंढड़े ब्रेक खां पोइ मॉर्निंग विद आवाज़ में। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। सबा भरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। मुबशिर तव्हां सां गॾु मौजूदु आहे। मुंहिंजो को होस्ट ॻाल्हि ॿोल थी रही आहे। खोड़ सारा मौज़ू आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं जॾहिं ॿ ॼणा असीं ॻाल्हाइण वेहूं था त मुबशिर जा पंहिंजा आइडियाज़ आहिनि, मुंहिंजा पंहिंजा आइडियाज़ आहिनि। हर कंहिंजी थॉट पंहिंजी हुजे थी आई थिंक मुबशिर। ऐं हाणे जीअं असीं डिस्कस करण वारा आहियूं मीडिया, जीअं असीं मीडिया में वेठा आहियूं, पर हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, खोड़ सारियूं कैटेगरीज़ आहिनि। पर हिन वक़्तु जेकी सोशल मीडिया आहे न सभिनी वटि उहा कंहिंखां लिकल न आहे। मुबशिर बिल्कुलु इहे ई आहे। सोशल मीडिया जो इस्तेमालु जॾहिं खां सोशल मीडिया लॉन्च थियो आहे, यकीनन इहा बहस सिर्फ़ु पाकिस्तान में न बल्कि दुनिया जी सतह ते, आलमी सतह ते हले थी पई त सोशल मीडिया जो मनफ़ी इस्तेमालु बि आहे, मुस्बत इस्तेमालु बि आहे। इहो हाणे तव्हांजे मथां, नौजवाननि जे मथां आहे, माण्हुनि जे मथां आहे त उहो सोशल मीडिया खे मनफ़ी इस्तेमालु था कनि, मुस्बत इस्तेमालु था कनि। लेकिन अॼु जो फ़ी ज़मानो तव्हां यकीन कयो, ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि मुंहिंजे ख़्याल सां जेको मुंहिंजी नज़र मां गुज़रे पियो उहो मुस्बत इस्तेमालु थोरो घटि, उनजो मनफ़ी इस्तेमालु थोरो वधीक गुज़रे पियो। माण्हू फेक न्यूज़ ठाहिनि पिया, फेक न्यूज़ खे शेयर्स कनि पिया ऐं इलाही ज़्यादा टाइम पंहिंजो सोशल मीडिया ते लॻाइनि पिया। वरी हाणे हिकिड़ी नई तब्दीली असांखे नज़र में आई आहे सभा। यकीनन उहा तमामु ॾिठी हूंदी। पहिरियां जो ज़मानो जॾहिं 2007-8 में नओं सोशल मीडिया आयो ऐं इहे एंड्रॉइड मोबाइल नवां आया, जॾहिं यूथ इस्तेमालु कंदा हुया त वालदेन उन्हनि खे सख़्तीअ सां मना कंदा हुया या तव्हां सॼो ॾींहुं मोबाइल में लॻा पिया हो। हाणे जीअं तव्हां ॾिसो ज़मानो गुज़री वियो आहे, हाणे वरी असां नौजवाननि पंहिंजे पेरेंट्स खे बि मोबाइल वठी ॾिना त बाबा तव्हां बि हाणे एंड्रॉइड इस्तेमालु कयो ताकी व्हाट्सएप जे थ्रू को राब्तो थी वठे। हाणे वरी तब्दीली इहा ॾिसण में आई आहे त नौजवाननि खां वधीक असांजा उहे बुज़ुर्ग जेके आहिनि असांजे घर में वेठल, उहे बि रेगुलर बेसिस ते स्क्रोलिंग वग़ैरह इन्हनि शयुनि जे मथां पंहिंजो टाइम स्पेंड करण लॻा आहिनि। अच्छा, इन टाइम स्पेंडिंग खे आई थिंक मां टाइम स्पेंड न चवंदमि। छो? इन जी वजह आहे जीअं असीं सोशल मीडिया ते ॻाल्हायूं पिया त सोशल मीडिया जा जेके नेगेटिव इम्पैक्ट्स आहिनि उहे घणा पवनि था। जीअं फॉर एग्जांपल मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदी आहियां मुबशिर, त हिकिड़ा सिटीज़न कार्ड्स असां वटि आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो बहितरीन इनिशिएटिव खोड़ सारा आहिनि, पर उन्हनि मां हिकिड़ो इहो बि इनिशिएटिव आहे जो सिटीज़न कार्ड्स हर कंहिंखे ॾियनि पिया जेके सीनियर सिटीज़न्स आहिनि। ऐं उन्हनि में मुंहिंजे बाबा अगरि उहो ॾिठो त बाबा मुंहिंजो कार्ड किथे आहे, ही त इश्यूज़ थी विया आहिनि हिन ते ऐं ही हिननि ते पैसा पिया वठनि, वेयर इज़ माय कार्ड। त मां चयमि बाबा ही जेकी वीडियोज़ आहिनि दिस इज़ फेक वीडियोज़, इहे सिर्फ़ु व्यूअरशिप हासिल करण लाइ करनि पिया ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियोज़, खोड़ सारो मवाद जेको शायदि ॿियनि जी ज़िंदगी बि बर्बाद करे पियो, जेको ॿियनि जी लाइफ खे डिस्ट्रॉय करण जी पूरी कोशिश करे पियो। अहिड़ियूं वीडियोज़, अहिड़ा क्लिप्स बि असां वटि मौजूदु आहिनि, न कि क्लिप्स बल्कि अहिड़ियूं पिक्चर्स बि असां वटि साम्हूं आयूं आहिनि
बिल्कुल यही आहे। सोशल मीडिया बुनियादी तौर ते मां इहो सम्झां थो सोशल मीडिया तव्हांजी पहचान आहे, यानी उहो तव्हांजो हिकिड़े तरीक़े सां शनाख्ती कार्ड आहे। हिकिड़ो शनाख्ती कार्ड तव्हां पंहिंजे खीसे में रखी घुमो था, ॿियो शनाख्ती कार्ड तव्हांजो सोशल मीडिया आहे। तव्हां सोशल मीडिया ते कहिड़ी शइ शेयर था कयो, ऐं हाणे त एतिरो अपडेट थी वियो आहे सोशल मीडिया, जेकॾहिं तव्हां का वीडियो लाइक कई आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंजे वीडियो जे मथां कॉमेंट कयो आहे, ऐं तव्हांजो फ्रेंड बि आसानी ॾिसी थो सघे त तव्हां कहिड़े क़िस्म जी वीडियोज़ लाइक था कयो, तव्हां कहिड़े क़िस्म जी वीडियोज़ जे मथां कमेंट्स था कयो, त इन सां तव्हांजी शनाख़्त जेका आहे उहा उजागर थींदी आहे। माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त यार जेकॾहिं हे लाइक मोटिवेशनल स्टोरीज़ ॾिसे थो या पंहिंजी सोशल मीडिया ते मोटिवेशनल स्टोरीज़ शेयर थो करे, इन जो मतिलबु हिन जो माइंड सेट जेको आहे उहो मोटिवेटेड आहे, मोटिवेशनल टाइप वञण जो उन तरफ़ वञणु चाहे थो पियो। इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां फेक वीडियोज़ शेयर कंदो, जेकॾहिं तव्हां फेक वीडियोज़ जे मथां कॉमेंट्स लाइक कंदो, त माण्हू चवंदा त यार इन जो दिमाग़ बसि एतिरो ई आहे त हे का बि फेक वीडियो ॾिसी करे फ़ौरन शेयर करे छॾींदो आहे, हिन जी पंहिंजी का तहक़ीक़ न आहे। इन तरीक़े सां इंसान पंहिंजी क्रेडिबिलिटी लूज़ कंदो आहे। बिल्कुलु। ऐं जॾहिं बि तव्हां कंहिं वीडियो खे कंहिं क्लिप खे ॾिसंदा आहियो, असांजी सोच कुझु माण्हुनि जी इन ताईं महदूद आहे त असीं कोई क्लिप ॾिसंदा आहियूं त असांजे माइंड खे ख़बर पइजी वेंदी आहे ऐं माइंड मां मोबाइल खे ख़बर पइजी वेंदी आहे। ईअं अथव मुबशर, केतिरा ई माण्हू ईअं चवनि पिया त असांजो माइंड जेको घुरंदो आहे उहा मोबाइल खे ऑटोमेटिकली ख़बर पइजी वेंदी आहे ऐं पोइ वरी मोबाइल असांखे उहे ई क्लिप्स ॾींदी आहे। ईअं बिल्कुलु न आहे। इहो ईअं आहे त अगरि तव्हां कोई क्लिप ॾिठो, तव्हांजे अॻियां सैड क्लिप अची वियो, फॉर एग्जाम्पल फैक्ट न्यूज़ अची वई, तव्हां हुनखे ॾिसंदा, विदिन 3 सेकेंड्स, सिर्फ़ु 3 सेकेंड्स लाइ तव्हां उन वीडियो ते स्टॉप करे बीठा रहिया, ॾिठो त उहे ई तव्हांखे न्यूज़ मिलंदो। इहो आहे, यानी कि मोबाइल तव्हांजो माइंड पढ़ी वठे थो विदिन 3 सेकेंड्स त तव्हांखे छा ॾिसणु पसंदि आहे, तव्हां छा पिया घुरो ऐं छा ॾिसंदा, उहे ई क्लिप्स तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि। पर इन में मुबशर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मां एड कंदमि, फेक आईडीज़ जो ठाहिण। जॾहिं बि आउट ऑफ कंट्री कोई माण्हू वञे थो, फॉरेन वञे थो घुमण लाइ, उहो जॾहिं वापसि ईंदो आहे या वापसि फ़िलहाल न बि अचे थो, फॉरेन आईडीज़ ठही वञनि थियूं, हिननि खे ॿियनि माण्हुनि खां पैसा पिया घुराए वञनि। बिल्कुलु ईअं ई आहे, मतिलबु इहो सम्झ खां ॿाहिरि आहे त इन जे मथां हालांकि असांजे इदारनि खे कमु करणु खपे। मतिलबु जीअं ई को माण्हू ॿाहिरि वञे थो, उहो स्टेटस लॻाए थो त मूव टू यूके, कैनेडा, अमेरिका, एनीथिंग जंहिं बि कंट्री को वञे थो पियो, ऐं विदिन अ वीक्स उनजी फेक आईडी ठही थी वञे, उनजी डीपी लॻी थी वञे, ऐं पोइ उनजा जेके ज़ाती दोस्त ऐं रिश्तेदार आहिनि उन्हनि खे मैसेजिस कया वेंदा आहिनि त यार मां कैनेडा में अची फासी पियो आहियां, या मां फलाणे मुल्क में अची फासी पियो आहियां, मूंखे कुझु पैसा मोकिलियो, या पाकिस्तान में फलाणो मुंहिंजो रिश्तेदार जेको आहे हॉस्पिटल में आहे उनखे तव्हां पैसा फलाणे अकाउंट में मोकिलियो। अहिड़ा वाक़िया असां सां बि थिया ऐं असांजे घर वारनि सां बि थिया, लेकिन ख़ैर छो जो असां अवेयर हुयासीं त वक़्त सां एक्शन खणंदे उन्हनि शयुनि खे रोकियोसीं। इहो इन्हनि शयुनि जे मथां असांजे इदारनि खे थोरो ॾिसणु घुरिजे त अहिड़ी तरीक़े जूं कार्रवाइयुनि जे मथां रोकथाम करण जे लाइ कुझु बुनियादी इक़दामात खणणु ज़ाज़ी आहिनि। बिल्कुलु। ऐं असां वटि साइबर क्राइम, साइबर सिक्योरिटी जेतिरो कमु करे पियो, FIA जो इदारो आहे, ऐं उन खे जेतिरो असीं क्रेडिट ॾींदा आहियूं इन्हनि शयुनि में, पर हिकिड़ो असां में बि त हिकिड़ो जोश जज़्बो हुजणु खपे मुबशर। यानी कि असीं अगरि नोहा असां में एतिरी न आहे, असीं उन शइ ताईं पहुचूं नथा, त इदारा छा कंदा? असांखे पहिरियों कदम असांखे खणणो आहे ऐं इन हवाले सां ई असांखे अवेयर रहणो आहे त फॉर एग्जाम्पल असांजो किथे बि नालो यूज़ थो थिए, किथे ID यूज़ पई थिए, या का पिक्चर ही शेयर कई वई आहे त फौरन असीं कंप्लेन कयूं। ऑनलाइन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, असांजा इदारा मौजूद आहिनि, पर पहिरियों कदम त खणो एटलीस्ट। ख़ासि करे माण्हू ढिजंदा आहिनि कंप्लेन कराइण खां। ॾिसो, इदारा जेके ठहियल आहिनि, जेको कानून ठहियल आहे, उहो तव्हांजे फ़ाइदे जे लाइ ठहियल आहे। ईअं न आहे, ऐं बिल्कुलु ईअं आहे त हर तालाब में ख़राब मछलियूं बि हूंदियूं आहिनि। कुझु माण्हू बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांखे सायो करे ब्लैकमेल कंदा आहिनि। त पहिरियों इनिशिएट तव्हांखे ई खणणो आहे, तव्हांखे उन जॻह ते पहुचणो आहे, कंप्लेन फाइल करणी आहे। जेकॾहिं तव्हांजे मथां का शइ अहिड़ी गुज़रे थी त अहिड़ी कंहिं शइ मां परेशान न थियणो। जेकॾहिं तव्हां परेशान रहंदव, तव्हां पंहिंजे दिमाग़ जे मथां ज़्यादा टेंशन आणींदो, उहो तव्हांजी शनाख़्त खे बि, उहो तव्हांजी शख़्सियत खे बि मुतासिर कंदी, ऐं तव्हांजी जेके ज़िंदगीअ जा रोज़मर्रा जा मामूल आहिनि उहे बि डिस्टर्ब थींदा।
त इन तरीक़े सां तव्हांजे पंहिंजे मथां आहे त तव्हां सोशल मीडिया जो इस्तेमालु केतिरो भलो करे रहिया आहियो ऐं तव्हां सां गॾु जेके जुड़ियल माण्हू आहिनि उन्हनि खे बि तव्हां इहो पैगाम ॾियो जेकॾहिं कंहिंसां कोई अहिड़ो इंसिडेंट थी थो वञे त फिलफोर उहो साइबर क्राइम रिपोर्ट करे, उहो पंहिंजे नज़दीकी कंहिं थाणे में रिपोर्ट करे ऐं जेकॾहिं एतिरो नथो करे सघे त पंहिंजे घर जे वॾनि खे ॿुधाए ताकी उनजे घर जा जेके वॾा आहिनि उहे कोई स्टेप फॉरवर्ड खणी सघनि इन हवाले सां। बिल्कुलु मुबशिर, ऐं इन में मां ॿारनि खे न भुलंदी आहियां, ॿारनि जे लाइ हमेशह मूं ॻाल्हायो आहे ऐं ॻाल्हाईंदी आहियां। मूंखे हर कोई चवंदो आहे त ॿारनि जे बारे में तव्हां एतिरो ॻाल्हाईंदा आहियो, फोकस रहणु ज़रूरी आहे छो त ही मुआशरे जा अॻियां हली करे अहम मेंबर साबित थींदा ऐं थींदा ऐं पाकिस्तान खे अॻियां हलाइण वारा, रोशन मुस्तक़बिल खणी हलण वारा असांजा ॿार आई आहिनि। सो ॿार जेके स्क्रोलिंग कनि था, क्लिप्स ॾिसनि था ऐं ॿियूं ॿोलियूं सिखनि था, इहो बि त नेगेटिव इम्पैक्ट आहे मुबशिर। इन्हनि खे रोकणु खपे, पेरेंट्स खे ॾिसणु खपे त असांजो ॿार छा वॉच करे रहियो आहे। हिन वक़्तु उन्हनि आईडीज़ खे ब्लॉक करणु खपे त जीअं असांजा ॿार का नेगेटिव शइ न सिखी सघनि। अच्छा, हिन खां अलावा ॿियो जो असीं पंहिंजे ॿारनि खे मोबाइल में टास्क बि त ॾेई सघूं था ऐं ब्लॉगिंग बि सेखारे सघूं था। असांजा ॿार अॼुकल्ह केतिरा क्रिएटिव माइंड रखनि था ऐं केतिरा होशियार आहिनि, ॻाल्हाइण में केतिरा एक्टिव आहिनि, उन्हनि खे व्लॉगिंग बि त सेखारे सघूं था असीं मुबशिर। बिल्कुलु सेखारे सघिजे थी। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं असां पंहिंजे ॿारनि खे तरबियत ॾेई था सघूं। असल शइ इहा ई आहे, जेका शइ तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था, बुनियादी तौर ते तव्हांजो सोशल मीडिया तव्हांजे एल्गोरिथम सां गॾु कनेक्ट आहे। जेकॾहिं तव्हां का बि वीडियो, जीअं सबा बि तव्हांखे ॿुधायो, 3 सेकेंड खां वधीक ॾिसो था त पोइ तव्हांजो एल्गोरिथम तव्हांखे उहो फाइंड करे थो वठे त इहा शइ तव्हांखे ज़्यादा पसंदि आई आहे। त हर 3-4 रील्स खां पोइ या वीडियोस खां पोइ चौथी रील उहा ई शइ ॾींदी तव्हां जेका लाइक कयो था पिया। ऐं यकीनन जेके पेरेंट्स आहिनि ख़ासि करे उहे पंहिंजो मोबाइल ॿारनि खे बि ॾींदा आहिनि। त तव्हां ॾिसो अॼुकल्ह बल्कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, AI जो ज़मानो आहे। तव्हां बि इहे वीडियो ॾिसंदा हूंदव। हाणे त अजीब हिकिड़ी शुरू थी वई आहे, चांहि जो सिगरेट सां ब्रेकअप थिए थो पियो, इहे AI जी वीडियोस असांखे ॾिसण में अचनि थी पयूं। भिंडी आलू सां नाराज़ लॻी पई आहे, गोश्त जेको आहे पालक सां नाराज़ लॻो पियो आहे, बल्कि इहे सब्जियूं मुबशिर ॻाल्हाइनि बि पयूं। इहे सब्जियूं ॻाल्हाइनि पयूं। वरी हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके घर जा ॿार आहिनि वरी उहे बि अहिड़ी लैंग्वेज में था ॻाल्हाइनि जेका उहो AI जे थ्रू सिखनि था पिया। त यकीनन इन तौर ते पेरेंट्स जी ज़िमेदारी आहे त तव्हां उन्हनि खे का अहिड़ी चङी शइ सेखारियो या हुननि जी तरफ़ वठी अचो या पंहिंजे एल्गोरिथम खे तव्हां अहिड़ो यूटिलाइज़ कयो त जॾहिं ॿारनि वटि मोबाइल हुजे त हुननि खे जेको आहे उहे तरबियत जूं सुठियूं वीडियोज़ ॾेखारे, उन्हनि खे टीचिंग स्किल सेखारे, उन्हनि खे कोर्सिस वग़ैरह, ब्लॉगिंग वग़ैरह इन तरीक़े जूं शयूं सिखी सघनि ताकी हो मुआशरे जे अंदरि सुठा किरदार साबित थी सघनि। बिल्कुलु मुबशिर, ऐं इन में असीं यूथ खे बि चवंदासीं ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त सोशल मीडिया जा यूज़िस केतिरा न ईज़ी आहिनि, असीं उन्हनि मां फ़ाइदा बि हासिल करे सघूं था। थोड़ी मेहनत जी ज़रूरत आहे। फेक न्यूज़ ऐं सोशल मीडिया जो नेगेटिव इस्तेमालु जेतिरो असांखे ख़बर हुजणु खपे, जीअं असीं मीडिया ते वेठा आहियूं ऐं का बि ख़बर ब्रेक कयूं था, इन जे लाइ असांखे ट्रेनिंग्स बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं असांखे ॿुधायो वेंदो आहे त तव्हां फेक न्यूज़ जो पतो कीअं था लॻाए सघो। इहा ट्रेनिंग असांखे बाक़ाइदा ॾिनी पई वञे ऐं हिन वक़्तु खोड़ सारा माण्हू इहे ट्रेनिंग्स वठनि पिया छो त न्यूज़ जेको आहे या वरी असांजा जेके प्रोग्राम्स हलंदा आहिनि, कोई बि प्रोग्राम असांजो हुजे थो, टॉक शो हुजे थो, उन में जेका बि असीं ख़बर ब्रेक कयूं था या आवाम ताईं कुझु बि का अहिड़ी इंफॉर्मेशन पहुचायूं था उहा ऑथेंटिक हुजणु लाज़मी आहे। न त इहा ई न्यूज़, इहा ई इंफॉर्मेशन इदारे जी साख खे बि बर्बाद करे सघे थी, इंसान जी साख खे बर्बाद करे सघे थी। बिल्कुलु इहे ई आहे। फेक न्यूज़ जो इलाही ज़्यादा मसइला ॾिसण में आया आहिनि। बल्कि तव्हां ॾिठो हूंदो कुझु ॾींहं पहिरियां, हालांकि पेट्रोल जी क़ीमतूं घटि न थियूं, लेकिन वॾनि चैनल जेके नाले वारा चैनल आहिनि जिन खे असांजे पाकिस्तान जी हिकु सुठी तादाद जेका आहे उहा आवाम ॾिसंदी आहे, उन्हनि ब्रेकिंग न्यूज़ करे ॾेई छॾी त पेट्रोल मां 100 रुपया घटि थी विया। माण्हू पेट्रोल पंप ते पहुची विया त भाईजान पेट्रोल त घटि थी वियो आहे, तव्हां छो न घटायो आहे अञा ताईं। त इन सिलसिले में जेके मीडिया जा इदारा आहिनि, जेके चैनल्स आहिनि, उन्हनि जी बि ज़िमेदारी आहे। ऐं बल्कि हाणे त इलाही बहितर कमु थी वियो आहे, कंहिं बि तरीक़े सां तव्हां फेक न्यूज़ खे आइडेंटिफाई करे था सघो। अहिड़ी वेबसाइट्स ठही वियूं आहिनि, AI जो ज़मानो आहे। बल्कि हींअर तव्हां का बि शइ उन वेबसाइट ते जेकॾहिं अपलोड कयो ऐं उन खां पोइ छा कयो त मूंखे ॿुधायो चाहे AI जी ठहियल आहे या हे फेक न्यूज़ आहे, त उहो
सॼी सोर्सिस तव्हांखे कढी करे ॿुधाए छॾींदो त तव्हांखे अहिड़ियुनि शयुनि जो अंदाज़ो हुजणु घुरिजे। यकीनन वक़्तु गुज़रण सां गॾु गॾु असां बि तव्हांजे साम्हूं अहिड़ियूं शयूं डिस्कस कंदासीं, कुझु अहिड़ी वेबसाइट्स तव्हांखे ॿुधाईंदासीं जेके तव्हांजे लाइ इलाही ज़्यादा सूदमंद साबित थींदियूं। बिल्कुलु मुबशिर आहे, यानी कि असां जे ॻाल्हि जो हल वञी हिते ई बीठो त सोशल मीडिया अगर नेगेटिव यूज़ न कयूं, थोड़ो पासो कयूं त पॉजिटिव यूज़ करे खोड़ सारा मसला बि हल करे सघूं था ऐं असीं पंहिंजी बहितरीन कमाई बि करे सघूं था। सो नाज़रीन, हाणे वठंदासीं ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचूं। ॻाल्हियुनि जो सिलसिलो, कॉल्स जो बि सिलसिलो हिते जारी सारी रहंदो मॉर्निंग विथ आवाज़ में। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। मुबशिर, ॻाल्हियूं असां खोड़ सारियूं करण वारा आहियूं, ॻाल्हियूं आहिनि बि खोड़ सारियूं। ऐं जॾहिं असीं ॻाल्हि कयूं पंहिंजे मुल्क जी, वरी पंहिंजे मुल्क में ख़ासि करे ॻाल्हि कयूं पंहिंजे सिंध जी ऐं सिंध जे तरक़ीअ जी, त तरक़ीअ में हथ वठाइण ऐं तरक़ी कराइण में जेतिरा इनिशिएटिव पाकिस्तान पीपल्स पार्टी वरिता आहिनि, ओतिरा कंहिं बि पार्टी न आहिनि वरिता। BISP हुजे या वरी पिंक स्कूटी हुजे या वरी पिंक टैक्सी हुजे या वरी रेड बसिस हुजनि, असांखे हर तरफ़ इंफ्रास्ट्रक्चर ठहंदे नज़र पियो अचे, ग्रीन लैंड सर्विस नज़र पई अचे ऐं खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि जेके अञा हलंदड़ आहिनि ऐं उहे प्रोसेस में आहिनि, पर जल्दी कंप्लीट थी वेंदी। पर हिन पिंक स्कूटी ते ॻाल्हाइण ज़रूरी आहे मुबशिर। हा, बिल्कुलु इहे ई आहे। जीअं तव्हां चयो ॻाल्हि सिंध जी कयूं, सिंध यकीनन सूफ़ियनि जी धरती, मोहबत प्यार जी धरती, जितां हर इंसान कोशिशि कंदो आहे जितां प्यार मोहबत ॾिजे। ऐं हाणे असां ॾिसूं पिया त हिन सिंध जी धरतीअ ते, हिन सरज़मीन ते इलाही सुठा इनिशिएट थियनि पिया। इहे इनिशिएट हर हवाले सां असांखे ॾिसण में नज़र अचनि पिया। जीअं सभा ॿुधायो, स्ट्रक्चर जे हवाले सां, ॿियूं नव प्रोजेक्ट जे हवाले सां, ख़ासि करे जेको हीअं सिंध हुकूमत जो इहो इनिशिएटिव आहे औरत खे बाख्तियार बणाइण जो, इहो हिकिड़ो वॾो प्लस पॉइंट आहे। ऐं मां सम्झां थो शायदि इहो सिंध में गेम चेंजर साबित थी थो सघे। असांजो उहे घरेलू ख़वातीन जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कमु कनि थियूं पियूं, रोज़गार कनि थियूं पियूं, नौकरियूं कनि थियूं पियूं, उन्हनि खे सपोर्ट करण लाइ इलाही भरपूर तरीक़े सां, सुठे तरीक़े सां सिंध हुकूमत इहो इनिशिएट खयो त उन्हनि खे पिंक स्कूटीज़ मुफ़्त फ़राहम कई वेंदी। ऐं तव्हां ॾिसो, हिन इनिशिएट जो पहिरियों मरहलो बाक़ाइदा शुरू थी चुको। कराची में इलाही सुठी तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें तक़रीबन 1000 खां वधीक मायुनि खे, छोकिरियुनि खे, यंग छोकिरियुनि खे स्कूटीज़ ॾिनियूं वयूं। ऐं शर्त छा आहे, सिर्फ़ु तव्हांजो लाइसेंस ठहियलु हुजे, तव्हां जिते जॉब था कयो या तव्हां जे यूनिवर्सिटी में पढ़ो था पिया उन जो कार्ड हुजे, ऐं देन उन खां पोइ तव्हां अप्लाई कंदो ऐं जॾहिं तव्हांजो नंबर लॻंदो तव्हांजी स्कूटीज़ फ्री तव्हांखे मिली वेंदी। ऐं हाणे उन कराचीअ जे इनिशिएट खां पोइ हाणे असांखे ॾिसण में आयो 2 ॾींहं पहिरियां इहो इनिशिएट सखर में थियो ऐं सखर में इलाही बहितर अंदाज़ में तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण महिमान ख़सूसी तौर ते शिरकत कई। ऐं सखर ऐं शिकारपुर ऐं उनजे गिरदो नवाज़ जा जेके बि इलाइक़ा हुया, उते ख़वातीन खे मुफ़्त स्कूटीज़ विराइण वारी ख़ूबसूरत नमूने सां हिकिड़ी तक़रीब मुनक़िद कई वई। बिल्कुलु, ऐं तक़रीब में सूबाई वज़ीर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण साहब जन शिरकत कई आहे ख़ुसूसी, ऐं पाण ॾिसनि पिया, चेक एंड बैलेंस रखनि पिया ऐं ख़ासि करे औरत खे जीअं बाइख्तियार बणाइण जो हिकिड़ो वॾो क़दम खयो वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। ये खोड़ सारा ॿिया बि क़दम आहिनि, जीअं BISP जी रक़म मिलंदी आहे मुस्तहिक औरतुनि खे, उन्हनि खे मदद फ़राहम करण लाइ। ईअं ई किसान कार्ड, हारी कार्ड जंहिंखे असीं चऊं था, उहो बि मिले थो। सीनियर सिटीज़न कार्ड आहे। अहिड़ा खोड़ सारा ॿिया इनिशिएटिव जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी वरिता आहिनि, पर ही जेको औरत खे बाइख्तियार बनाइण जो क़दम आहे, यानी कि पिंक स्कूटीज़, कराची में 2 तक़रीबूं थी गुज़रियूं आहिनि माशाअल्लाह। केतिरनि ई छोकिरनि खे असीं ॾिसूं था जेके रोड रस्तनि ते मुबशिर पंहिंजी स्कूटी पाण हलाए करे ऐं हिकिड़ो बाइख्तियार थी करे वञनि पियूं पंहिंजे कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ ऐं ऑफिसिस
ऐं इहा ख़ुशीअ जी अलामत आहे ऐं हिकिड़ी पाण में हिकिड़ो जोश अचे पियो ऐं इहो बि अचे पियो त असां वटि पंहिंजी सवारी आहे, असीं कंहिंजा मोहताज न आहियूं, असांखे कंहिंखे चवणो नथो पए त प्लीज़ असांखे स्टॉप ते त एटलीस्ट ड्रॉप करे अचो या असांखे ऑफिस ताईं छॾे अचो या वरी असांखे पंहिंजो किरायो भरणो पए। स्कूटीज़ हिकिड़ो बहितरीन क़दम जेको सूबाई वज़ीर साहब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खयो आहे, इहो सारा जोॻो आहे। हाणे जेकी वरी इहा तक़रीब जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई, शिकारपुर जहिड़े शहर में, सखर शहर में, उन खां पोइ अञा लाड़काणो रहियल आहे, अञा खोड़ सारे डिवीज़न्स आहिनि जिते इहा पिंक स्कूटी छोकिरनि में, औरतुनि में विराई वेंदी। बिल्कुलु इहे ई आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त इहे पिंक स्कूटीज़ जेके आहिनि इलेक्ट्रिक स्कूटीज़ आहिनि, यानी कि तव्हांखे पेट्रोल जी टेंशन न आहे, तव्हांखे महांगाई जी परेशानी न आहे, बसि नॉर्मल चार्ज करे तव्हां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा कमु करे था सघो। ऐं सुठे नमूने सां हाणे असां ॾिसूं पिया जॾहिं खां कराची में इहा एक्टिविटी थी आहे, तक़रीब थी आहे ऐं तक़रीबन खोड़ सारियूं छोकिरियुनि खे, खोड़ सारी औरतुनि खे इहे स्कूटियूं ॾिनियूं आहिनि, त हाणे असांखे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में रोडनि ते गुज़रंदे हुए स्कूटियूं बाक़ाइदा नज़र थियूं अचनि। ऐं जॾहिं असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजनि माइरनि खे, त असां बि हिकिड़ो प्राउड फील कंदा आहियूं त यकीनन असांजो सिंध अॻिते वधी रहियो आहे, असांजो मुल्क अॻिते वधी रहियो आहे। इहे ॻाल्हियूं जेकॾहिं असां अॼु खां 5-10 साल पुराणे ज़माने जी कयूं या पहिरियां खणी वञूं त इहा ॻाल्हि थोरी सोचण में बि मायूब लॻंदी हुई त यार छोकिरी हाणे ॿाहिरि मोटरसाइकिल हलाईंदी ऐं स्कूटीज़ हलाईंदी, लेकिन तव्हां ॾिसो इंटरनेशनली तौर ते आलमी सतह ते ॿियनि मुल्कनि में इहे शयूं ॾिसण में ईंदियूं हुयूं, इहे शयूं उते आम तौर ते नज़र अचंदियूं हुयूं। ऐं हाणे जे तरीक़े सां इहे नज़र अचनि पियूं त माण्हू इन्हनि खे वॾो नॉर्मल था वठनि, उहो इहो नथा सम्झनि त अड़े हैरत जी निगाह सां नथा ॾिसनि त का छोकिरी स्कूटी कीअं थी हलाए या कीअं जेको आहे हलाए थी सघे, कीअं खणी वञी थी सघे। हाणे इहा शइ आम थी वई आहे। त इन सां गॾु जेके ॿिया असांजा साथी ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे बि घुरिजे त तव्हां पंहिंजे घर जी औरतुनि खे बाख्तियार बणायो, उन्हनि खे इन तरीक़े जा इनिशिएट जेके सिंध हुकूमत वठी रही आहे उन में तव्हां इनरोल कयो ताकी हू बाख्तियार बणिजी करे तव्हांजे कुल्हे सां कुल्हो मिलाए करे बाक़ाइदा हिन मुआशिरे में हिकु बहितर तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। बिल्कुलु। ऐं जीअं त हीअ इलेक्ट्रिक स्कूटी आहे, ख़र्च बि न आहे, गॾोगॾु हेलमेट बि असांखे मिले थो जेको नेसेसरी आहे। इहा ॻाल्हि न भुलूं त असांखे हेलमेट लाज़मी पाइणो आहे। अगरि मोटरसाइकिल वारा आहिनि त उन्हनि खे बि हेलमेट लाज़मी पाइणो आहे, गाॾियुनि वारनि खे जीअं बेल्ट हणणो आहे, सीट बेल्ट लाज़मी आहे, तीअं ई असांखे हेलमेट पाइण बि लाज़मी आहे। ॿियो इहो त पिंक स्कूटीज़ मिलनि पियूं जेके उन्हनि ते मां त खोड़ सारा मर्द बि ॾिठा, मुबशिर जेके ड्राइव कंदे नज़र आया, मज़ो वठंदे नज़र आया। ख़ैर इहा सुठी बि ॻाल्हि लॻी हिकु तरीक़े सां त जीअं असां औरतुनि खे इहा स्कूटी मिली ऐं असांजो भाउ या असांजो बाबा केॾा वञे पियो सामान वठण त असांजी स्कूटी ते वञे, जीअं असीं हुननि खे चवंदा हुआसीं 2-3 मिंट कार त ॾियो पंहिंजी, या असांखे मोटरसाइकिल ते त छॾे अचो। हाणे ॾिसो असांखां पंहिंजी स्कूटी बि वठनि था ऐं थोरो घणो चक्कर बि हणी अचनि था। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी। बिल्कुलु ईअं आहे। इन ॻाल्हि में थोरो मूंखे कॉम्प्लेक्स फील थिए थो, ईअं आहे त सिंध हुकूमत खे छोकिरनि जे लाइ बि कुझु करणु घुरिजे यार। असां बि ॾिसो कमायूं था पिया, नौकरीअ ते वञूं था पिया, यूनिवर्सिटी वञूं था पिया। मुबशिर जे दिलि जी ॻाल्हि आहे, सर ॿुधी वठो प्लीज़। मतलब ठीकु आहे, को पिंक स्कूटीज़ न त को ब्लू स्कूटीज़, को रेड स्कूटीज़, को असांजे लाइ बि को इनिशिएट मुंहिंजे ख्याल सां सिंध हुकूमत खे खणणु घुरिजे ताकी जेके असां छोकिरा आहियूं उहे बि बासानी, मतिलबु केसि ताईं असां पेट्रोल जो ख़र्चु खणंदासीं। यकीन करो बेखा पूरी थी वई आहे हालत, पंहिंजी जेको आहे ॾाढी ख़राबु थी वई आहे। पेट्रोल भराए ऐं पेट्रोल हाणे जॾहिं सस्तो थींदो त पोइ कुझु रिलैक्स मिली थो सघे, लेकिन मूंखे ईअं लॻे थो थोरो छोकिरा न कॉम्प्लेक्स में अची विया आहिनि मोस्ट में। त यकीनन मां पर्सनली तौर ते छोकिरनि जी नुमाइंदगी कंदे रिक्वेस्ट कयां थो त सिंध हुकूमत खे इहो बि इनिशिएट करणु घुरिजे को ब्लू स्कूटी, को रेड स्कूटी जेको आहे छोकिरनि जे लाइ बि अलाट कजनि। उनजो बेशक क्राइटेरिया को अहिड़ो रखिजे त जेके हक़ीक़ी मुस्तहिक यूथ आहे, जेके हक़ीक़ी मुस्तहिक छोकिरा आहिनि उन्हनि खे ई ॾिजे। ज़रूरी न आहे त इहे जेको आहे हर कंहिंजे हवाले करे छॾिजे। बिल्कुलु, छो त इन में मां बि तव्हां सां एग्री कंदमि ऐं असीं रिक्वेस्ट कंदासीं, मां पाण बि रिक्वेस्ट कंदमि त उन्हनि मुस्तहिक छोकिरनि खे जेका यूथ असांजी
सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां माइग्रेट करे हिते अचे पई, या वरी असांजा उहे छोकिरा जेके कराची सिंध जी दिलि, सिंध जे हब में रहण अचनि था, पंहिंजी नौकरी तलाश कनि था, त महिरबानी करे उन्हनि लाइ अहिड़ो हिकिड़ो रोज़गार जो तरीक़ो फराहम कयो वञे। जीअं छोकिरनि लाइ पिंक स्कूटी आहे, त छोकिरनि खे बि कुझु अहिड़ो ॾिनो वञे जेके पंहिंजे ऑफिसिस नथा वञी सघनि, यूनिवर्सिटीज़ वञण ताईं हू वीचारा पंहिंजो किरायो भाड़ो करे नथा सघनि। सो उन्हनि लाइ बि असीं सीनियर वज़ीर शर्जील राम मेमन साहब जन खे रिक्वेस्ट कंदासीं त थोरो छोकिरनि लाइ सोचो, छो त हाणे चौथो मरहलो हलण वारो आहे ऐं कराची में वरी ॿीहर छोकिरनि खे पिंक स्कूटी मिलंदियूं ऐं असीं ॾाढो ख़ुशि आहियूं। बिल्कुलु ईअं ई आहे। इन तरीक़े सां इनिशिएट थींदा रहंदा, असां ॾिसंदा रहंदासीं। यकीनन सिंध हुकूमत जा अहिड़ा खोड़ सारा इनिशिएट नज़र में अचनि पिया। हाणे छो कणिक लही आई आहे सिंध में, तव्हां ॾिसो पिया, ऐं वॾे वज़ीर जीअं हुकुम कयो त कणिक फराहमीअ जा मर्कज़ बाक़ाइदा हर डिस्ट्रिक्ट जे अंदरि क़ाइमु कया विया आहिनि, ऐं उन्हनि रजिस्टर्ड हारियुनि खां ई कणिक ख़रीद कई थी वञे, जेके बाक़ाइदा सिंध हुकूमत पाण वटि इनरोल्ड कया आहिनि, रजिस्टर्ड कया आहिनि। त इहो बि हारियुनि जे लाइ हिकिड़ो सुठो तरीक़ेकार आहे, सुठो जेको आहे उन्हनि जो रोज़गार जो सिलसिलो ठही थी वियो आहे। ऐं तमामु ज़िलनि में जेको आहे उहे कणिक जा जेके मर्कज़ ठहियल आहिनि, दफ़्तर ठहियल आहिनि, उहे खुली चुका आहिनि। त जेके अञा ताईं जन हारियुनि अञा ताईं अप्रोच न कई आहे, उहे वञी करे अप्रोच कनि ऐं इन हवाले सां अॻिते वधी करे जेतिरा इनिशिएटिव सिंध हुकूमत जा आहिनि, जेतिरो अवां सुठे तरीक़े सां उन मां फ़ाइदा खणी सघो था, तव्हांखे खणणु घुरिजे। पिंक बस बि असां वटि आहे, जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लेडीज़ लाइ। ऐं कुझु टाइम पहिरीं पिंक टैक्सी मुतारिफ़ कराई वई सिंध हुकूमत तरफ़ां, उहा बि औरतुनि जे लाइ आहे, जेका औरत हलाईंदी ऐं सवारी खणंदी। इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे। इन खां अलावा जेके रेड बसिस जो असां वटि पूरो हिकिड़ो क्राइटेरिया ॾिठो पियो वञे, ऐं उन में सफ़र माण्हू कनि था ईज़ीली, ऐं किरायो बि हिकु मुख़्तस कयो वियो आहे, टिकट आहे, चेकर आहिनि, प्लस हुन में AC जो सिस्टम आहे, ऐं खोड़ सारियूं अञा ॿियूं बि बसिस नवां रूट लॉन्च थियण वारा आहिनि। उन खां पोइ असांखे हिकिड़ो ग्रीन बस जो हिकिड़ो रूट नज़र अची रहियो आहे, जेको ठहे पियो। किथां खां ठहे पियो, जेको असीं कराची यूनिवर्सिटी खां ॾिसूं पिया त उतां खां वठी करे वेंदे टावर ताईं उहो रूट, ऐं हेॾां जोहर मां पूरो रूट ठहे पियो। ईअं कराचीअ में खोड़ सारा अहिड़ा इंफ्रास्ट्रक्चर जा जेके कम आहिनि उहे रुकियल आहिनि, उहे बि सिर्फ़ु इन लाइ त ग्रीन लाइन जो रूट पूरो ठही वञे त जीअं माण्हू फैसिलिटेट थियनि। बिल्कुलु इहा ई आहे, वॾी ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसो, इहे सभु शयूं उहे आहिनि जेके असां ॿियनि मुल्कनि में सिर्फ़ु सोशल मीडिया ते ॾिसंदा हुआसीं, ऐं या TV वग़ैरह ते ॿियनि चैनलनि ते ॾिसंदा हुआसीं। केतिरा वॾा इनिशिएटिव आहिनि, ख़ासि करे ट्रांसपोर्ट वारी जेका वज़ारत आहे, जंहिं तरीक़े सां कमु करे रही आहे शर्जील मेमन साहब जी क़यादत में, कराची जे अंदरि डबल डेकर बसूं, यानी के सोचियो हुयो त हिकु दफ़ा दुबारा डबल डेकर बसूं अची थी सघनि, ऐं हाणे इहो इनिशिएट सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि थियणु वञी रहियो आहे। हैदराबाद जे अंदरि, सखर जे अंदरि, शिकारपुर जे अंदरि, लाड़काने जे अंदरि, कश्मीर जे अंदरि। हाणे यानी कि असांजा उहे माड़ूअड़ा जेके आहिनि, उहे डबल डेकर बसिस में वेंदा, उहे AC वारी बसुनि में वेंदा। हाणे उहे लोकल ट्रांसपोर्ट जेके वैन्स हलंदियूं आहिनि, लोकल बसूं हलंदियूं आहिनि, हाणे यकीनन उन मां छुटकारो मिलंदो। ऐं कुझु ॾींहं पहिरियां सखर खां शिकारपुर जे रूट जो बि इफ़्तिताह थी चुको आहे, रेड बस जो। सखर खां वठी करे शिकारपुर जी बस जो बि सिलसिलो शुरू थी वियो आहे बाक़ाइदा, ऐं उहे बि हाणे रोडनि ते नज़र अची रहियूं आहिनि। त यकीनन अहिड़ा इनिशिएट बहितर अंदाज़ मां सिंध जे हर ज़िले में फैलाया पिया वञनि। ऐं असां ॾिसंदा हुआसीं पिंक स्कूटीज़ वारी जेका तकलीफ़ सखर में थी, इंशाअल्लाह इलाही जल्द हैदराबाद में, नवाबशाह में, लाड़काना, खैरपुर, सकनन, इन्हनि तमामु ज़िलनि में बि कई वेंदी। उतां जी जेके असांजी ख़वातीन, असांजियूं माइरूं, असांजियूं भेनरूं आहिनि, यकीनन इलाही जल्द तव्हां ताईं बि स्कूटीज़ पहुचण वारी आहे। बिल्कुलु, ऐं स्कूटियूं पहुचंदियूं त असांजूं औरतूं ख़ुशि थींदियूं ऐं ख़ुदि मुख़्तियार थींदियूं। ऐं इन पार्टी, जीअं असां पार्टी जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, इन जो मोटिव इहो आहे त औरत खे बाइख्तियार बनाइणो आहे। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू।
वेलकम बैक नाज़रीन, दिस मॉर्निंग विद आवाज़ हिकु दफ़ो ॿीहर असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मां मुबशिर हुसैन ऐं मूंसां गॾु मुंहिंजी कोहोस्ट सभा अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। खोड़ सारे मौज़ूअनि ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कई, खोड़ सारा टॉपिक तव्हां सां डिस्कस कया, कुझु सुठियूं शयूं तव्हां सां डिस्कस कयूं, कुझु मनफ़ी शयूं बि अव्हां सां डिस्कस थियूं जंहिंजे मथां बतौर फ़र्द असांखे कमु करणु घुरिजे। हाणे हिकिड़ो अहम मौज़ू जेको अॼु जे मौसम जे हवाले सां इंतहाई अहम मौज़ू आहे जंहिंखे असां डिस्कस कंदासीं ऐं साथ इन सां गॾु पंहिंजे के एक्सपर्ट खे बि लाइन ते वठी करे उन जा बि रिमार्क्स तव्हां बि पहुचाईंदासीं। उहो मेन इशू आहे क्लाइमेट चेंज जो, गर्मीअ जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो जीअं गर्मीअ जो मौसम शुरू थियो आहे, गर्मी इलाही ज़्यादा वधी वई आहे, माण्हुनि जे मथां हीट स्ट्रोक जा हमला थियनि था पिया। क्लाइमेट चेंज यकदमि पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि तब्दील थी वियो आहे। वण असां वटि घटि थी विया आहिनि, ॿेला असां वटि घटि थी विया आहिनि ऐं हे उहो नुक़्तो आहे, हे उहो कमु आहे जंहिंजे मथां इलाही घटि माण्हू कमु करे रहिया आहिनि। मां सम्झां थो त बतौर फ़र्द, बतौर शहरी, मूंखे तव्हांखे असां सभिनी खे गॾिजी करे इन जे मथां गॾिजी इन शइ वठणु घुरिजनि, गॾिजी कमु करणु घुरिजनि ताकी हे जेके मसाइल शुरू थियनि था पिया इहे मसाइल न थी सघनि। तव्हां ॾिसो क्लाइमेट चेंज एतिरो तब्दील थी वियो, यानी अॼु ताईं कॾहिं बि कंहिं अप्रैल जे महीने में बरसाति न ॾिठी, लेकिन क्लाइमेट चेंज जी वजह सां असांखे अप्रैल जे महीने में सर्दी भी महसूस करनी पई ऐं गर्मी भी महसूस करनी पई। इन हवाले सां त गर्मीअ खां बचाव जा कहिड़ा उपाउ वठिजनि, गर्मीअ खां बचाव जो छा सिलसिलो थी थो सघे, इन क्लाइमेट चेंज खे कीअं बहितर करे थो सघे, हींअर असां यकीनन मुख़्तसर उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। बिल्कुलु मुबशिर, तव्हां चयो टॉपिक त ॾाढो सुठो आहे, पर हिन में मां थोरी करेक्शन कंदमि त जीअं तव्हां चयो कुझु घटि ई माण्हू कमु करे रहिया आहिनि क्लाइमेट चेंज जे हवाले सां, पर न, ईअं न आहे। माण्हू हिन वक़्तु एक्टिव थी विया आहिनि, जेकी हिन वक़्तु असां वटि सिनेरियो क्रिएट थियो आहे मौसम जे हवाले सां। जीअं तव्हां चयो त अप्रैल में बरसाति कंहिं ॾिठी, असां वटि बहार जी मौसम ख़तमु थी वई आहे, ख़िज़ा जी मौसम ख़तमु थी वई आहे, असां वटि सिर्फ़ु सियारो बचो आहे त 3 महीना वधि में वधि या त 2 महीना, ऐं असां वटि बाक़ी गर्मी जो मौसम बचो आहे। इन हवाले सां केतिरा ई माण्हू, केतिरियूं ऑर्गेनाइज़ेशन्स एक्टिव थी वियूं आहिनि, कमु कनि था। असांखे ॿेला खपनि, असांखे प्लांट्स लॻाइणा आहिनि। अच्छा, हिकिड़ो वॾो असीं इहो ॾिठो आहे कमु, प्लांट्स त लॻाया वञनि था। असीं ॿारनि खे ॿुधायूं था त ॿूटो लॻायो, ॿूटो लॻायूं था, उन खां पोइ देन असीं गायब, यानी कि उन ॿूटे खे छा थियो, उन ॿूटे जो छा थियो, असांखे का ख़बर ई न आहे। उनखे पाणी ॾियणो आहे, उनखे थोरी उनजी खोटाई करणी आहे, उनजी वाध वेझ लाइ त कुझु करिणो आहे। एटलीस्ट असीं उनजे वॾे थियण जो त इंतज़ारु करियूं, असांखां उहो इंतज़ारु नथो थिए। हाणे हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे, जेका लेयर ठही वई आहे आसमान ते पॉल्यूशन जी, जेका लेयर ठही वई आहे स्मोक जी, उन स्मोक जे करे केतिरियूं बीमारियूं, वबाई बीमारियूं इख्तियार थी वियूं आहिनि ऐं असीं केतिरनि ई माण्हुनि खे बीमार थींदे ॾिसूं था। असीं पाण सैके जी बीमारी में हिकु ॾींहुं न छॾे ॿिए ॾींहुं या हिकु हफ़्तो छॾे ॿिए हफ़्ते में असांखे ज़ुकाम थिए थो, छो त असांजो क्लाइमेट पूरो चेंज थी चुको आहे। हाँ, बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां बिल्कुलु सही तस्दीक कई। हिन हवाले सां इलाही NGOs कमु कनि पियूं, इलाही ऑर्गेनाइज़ेशन्स मारे जे वजूद में आयूं आहिनि जेके असांखे नज़र अचनि पियूं, लेकिन असल जेको नुक़्तो आहे जंहिंजे मथां कमु अञा बि करण जी ज़रूरत आहे, उहो इहो अहम पॉइंट आहे जेको सभा मां रेज़ कयो त असां बाक़ाइदा ॾिसंदा आहियूं हर साल भरपूर तरीक़े सां हिकिड़ी मुहिम हलंदी आहे त पूरे पाकिस्तान में, सॼे सिंध में ॿूटा लॻाइणा आहिनि, वण पोखणा आहिनि, लेकिन उहा हिकिड़े हफ़्ते खां पोइ, 2 हफ़्तनि खां पोइ कंहिंखे यादि न हूंदी आहे ऐं इहो सिर्फ़ु फोटो सेशन जे हद तक महदूद थी वियो आहे। खोड़ सारा माण्हू असांखे नज़र ईंदा आहिनि जेके बाक़ाइदा आबोताब तरीक़े सां ईंदा आहिनि, ॿूटो पोखे करे हलिया वेंदा आहिनि, उन खां पोइ उनखे पाणी कीअं ॾियणो आहे कंहिंजी का ज़िमेदारी न आहे। उन खां पोइ उहो ॿूटो जेकॾहिं सड़े थो पियो त उनजी तब्दीली जे लाइ छा करिणो आहे, या कुझु पन उन जा सड़नि था पिया त उहो जीअं मिसाल विझंदा आहिनि सुकनि सां सावा बि सड़ी वेंदा आहिनि, त 2-3 पन सुका थियण जे बावजूदि जेको आहे उहे जेकी ॿिया हरो भरो ॿूटो हूंदो आहे उहो बि उन्हनि जे वर चढ़ी करे सड़ी वेंदो आहे। इन जे मथां असां सभिनी खे कमु करिणो आहे। जेकॾहिं का अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन, का अहिड़ी NGO तव्हांजे इलाइक़े में अचे थी, तव्हांजे ज़िले में अचे थी, या तव्हां जेके एरिया में घर सां गॾु को ॿूटो लॻाए थी पई, जेकॾहिं उहा वापसि नथी अचे त पोइ तव्हांजी ज़िमेदारी आहे
त उन बूटे खे तव्हां संभालियो, तव्हांजे ॿार जी ज़िमेदारी आहे। अवां पंहिंजे ॿारनि खे बि इहा तलक़ीन कयो ताकी हींअर फी ज़माना जेके मुश्किलात असां ॾिसी रहिया आहियूं उहे असांजी ईंदड़ नसल न ॾिसे। ऐं तव्हां यकीन कयो इहो इंटरनेशनली सतह ते इहा रिसर्च रिपोर्ट साम्हूं आई आहे, जेकॾहिं क्लाइमेट चेंज जे मथां कंप्लीटली तौर ते वर्क न कयो वियो ऐं जेकॾहिं ज़िमेदारीअ सां एहसासु न कयो वियो त अचण वारो ज़मानो अञा हार्ड आहे, अञा मुश्किल आहे ऐं इन सिलसिले में गुज़ारो मुश्किल थी वेंदो। बिल्कुलु, गुज़ारो हिन वक़्तु बि मुश्किल आहे, साह खणणु मुश्किल थी वियो आहे। हिकु पासे असीं ॾिसूं था त कहिड़ो कचिरो आहे, वरी कचिरे खे डिस्ट्रॉय था कयूं असीं पंहिंजे समुंड में, जेको समुंड असांजो साह नथो खणी सघे। असांजो पाणी खारो थी चुको आहे, असांजी आबहवा गंदी थी चुकी आहे, जंहिंमें असीं साह खणूं था ऐं उन खां पोइ फेफड़नि जी बीमारी, इन खां अलावा सहिके जी बीमारी, इन खां अलावा जेके ॿारनि में बीमारियूं पखिड़िजनि थियूं उन्हनि जी त तादाद असीं ॻणे ई नथा सघूं त हिकु बीमारी मां ॿी मां टी। ऐं असीं कुझु टाइम पहिरीं चिकनगुनिया खे बि फेस कयोसीं, जेका असां लाइ हिकु नई बीमारी, हॾनि जी बीमारी, जेका इंसान खे एतिरे क़दुरु माज़ूर पई करे जो नौजवान बि हुजे पर उहो थी न पियो सघे। इहो सिर्फ़ु सिर्फ़ु क्लाइमेट चेंज जे करे हो। मच्छर थियो, गंदगी मां मच्छर थियो, मच्छर चक पातो, मलेरिया, डेंगी त असीं ॿुधीसीं। ही जेके ॿियूं शयूं आयूं आहिनि या पाणीअ जे करे हिकिड़ो निगलेरिया, हिकिड़ो वायरस आहे जेको दिमाग़ ते वञी अटैक करे थो ऐं माण्हू खे सफ़ाई ख़तमु करे छॾे थो। इहे किथां आया आहिनि? इहे असांजे सभु कुझु क्लाइमेट चेंज जे करे ई आया आहिनि। बहितर इहो आहे त असीं पंहिंजे क्लाइमेट जो ख़्यालु रखूं ऐं उहो ख़्यालु हिकिड़ो वण पोखणु, उनखे ज़िमेदारी सां वॾो करणु। अगरि असीं ज़िमेदारीअ सां हिकिड़े वण खे पालींदासीं त सुभाणे उहो वण असांखे ई पालींदो। असांखे हिन ॻाल्हि जो ख़्यालु न हूंदो आहे, असीं बसि हुनखे कटण में या वरी उहो थोरो वॾो थींदो आहे त हुनजी देखभाल करण में असीं थोरा ख़ुदगर्ज़ थी वेंदा आहियूं ऐं असीं चवंदा आहियूं बसि उहो पाणे ई वॾो थींदो ऐं प्लांट पाणी खणंदा आहिनि, बिल्कुलु खणंदा आहिनि, पर हुनखे थोरी तवजो जी ज़रूरत हूंदी आहे। पाकिस्तान ग्रीन जे नाले सां जेको हिकिड़ो वॾो क़दम आहे उहो बि असांजी सिंध हुकूमत जो क़दम आहे। इन हवाले सां केतिरा ई वण पोखिया था वञनि, पोखिया विया बि आहिनि, पर उन्हनि जी देखभाल ज़रूरी आहे। बिल्कुलु इहो ई आहे, तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जे अहिड़ियुनि शयुनि जो बि इस्तेमालु करणो पवंदो जेके क्लाइमेट चेंज खे तब्दील न कनि। जी, यानी कि प्लास्टिक हिकिड़ो अहिड़ो इस्तेमालु आहे जेके असां प्लास्टिक जूं थैलियूं इस्तेमालु कंदा आहियूं या प्लास्टिक सां ठहियल ॿियूं अहिड़ियूं शयूं, ऐं तव्हां ॾिसो असां इस्तेमालु करे घिटियुनि में तव्हांखे नज़र ईंदियूं, समुंड में तव्हांखे नज़र ईंदियूं। जॾहिं इहे प्लास्टिक जूं थैलियूं समुंड में पवंदियूं त तव्हां यकीन कयो जेका हुतां जी आबी जीवत आहे उन्हनि जे लाइ उहो मौत जो कारण थी थिए। तव्हां ॾिसो दरियाउनि जे अंदरि, समुंड जे अंदरि जंहिं तरीक़े सां गंद कचिरो फैलिजी वियो आहे त जेके आबी जीवत आहिनि असां उन्हनि जे लाइ बि प्रॉब्लम क्रिएट था कयूं। यकीनन असांखे उन्हनि जे बारे में बि ख़्यालु रखिणो आहे, छो जो असां इंसान ज़ात आहियूं। इंसान ज़ात अशरफुल मखलूक़ात आहे ई इन जे करे त उहो पंहिंजो त ख़्यालु रखंदी आहे, लेकिन पंहिंजे सां गॾु पंहिंजी सराउंडिंग में, पंहिंजे मुआशरे जे अंदरि हर शइ जो ख़्यालु रखंदी आहे, चाहे उहो जानवर हुजे, चाहे उहो आबी हयात हुजे, चाहे उहो का आबी जीवत हुजे, उन जो बि टेक केयर करणु असांजी ज़िमेदारी आहे। त असां हिकिड़े स्लोगन जे तहत इहा कंपेन तव्हांखे बि करणु घुरिजे त हिकु बशर हिकु शजर, यानी हिकु इंसान हिकु वणु। हर माण्हू जेकॾहिं पंहिंजी ज़िमेदारी खणे त मां वणु पोखियां थो पियो, मां ॿूटो हयो आहियां, त हाणे जीअं मुंहिंजी उमिरि वधंदी वेंदी मां पाण सां गॾु हिन ॿूटे खे बि वॾो कंदो वेंदुमि। ऐं यकीनन तव्हां ॾिसंदो जॾहिं तव्हां जेकॾहिं अॼु असांखे जेकॾहिं ॿार ॾिसी रहिया आहिनि नंढा, या बल्कि जेके पेरेंट्स ॾिसी रहिया आहिनि उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचायो, उन्हनि जे हथां तव्हां इहो ॿूटो लॻारायो ऐं उन्हनि खे इहा तलक़ीन कयो त बाबा जीअं तूं वॾो थींदे वेंदे ईअं तोखे हिन पौधे जो बि ख़्यालु रखिणो आहे, हिन ॿूटे जो बि ख़्यालु रखिणो आहे। ऐं जॾहिं हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं तूं बि वॾो थी वेंदे ऐं इन तरीक़े सां हे ॿूटो हिकु जेको आहे तनाबर दरख़्त बणिजी वेंदो, हिन जी जड़ूं मज़बूत थी वेंदियूं, हे बि तो वांगुरु हिकु मज़बूत मुआशरे खे जनम ॾींदो। बिल्कुलु। ऐं मुबशिर, मां तव्हांखां हिकिड़ो सवाल कंदमि, अगरि तव्हांखे मौक़ो मिले कराची में किथे कहिड़ी जाइ ते कहिड़ी पटी सिलेक्ट कंदा जिते तव्हां हिकु वण पोखण जी कोशिश कंदा या पोखींदा? जी, मां ज़ाती तौर ते असां इहो इनिशिएट करे बि चुका आहियूं। मुंहिंजी पर्सनली जेका लाइफ आहे, सोशल सर्कल असांजो दोस्तनि जो ठहियलु आहे, त असां हर साल कोशिश कंदा आहियूं तक़रीबन 100 ॿूटा जेको आहे उहे लाज़मी तौर ते लॻायूं ऐं उहे उन्हनि इलाइक़नि में लॻायूं जिते को हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी खणण वारो हुजे। हींअर त कराची यकीनन सॼो सन्नाटो थी वियो आहे, मतिलबु वणनि जे हवाले सां ख़ाली थी वियो आहे। त इन तरीक़े सां अहिड़ा एरिया सिलेक्ट कजनि, ख़ासि करके जीअं मां हाणे ईंदो आहियां गुलशन हदीद मां, जेके साथी असांखे ॾिसनि था पिया उहे यकीनन उन्हनि खे ख़बर ई हूंदी
त गुलशन हदीद में भी इन्हनि शयुनि जी घटिताई इलाही थी वई आहे। सही लाज़मी ॻाल्हि आहे इंसान खे पहिरियां पंहिंजो घर सही करणो आहे। जेकॾहिं मुंहिंजो घर भलो हूंदो, जेकॾहिं गुलशन हदीद जे अंदरि हिकिड़ो सुठो अहिड़े तरीक़े सां ॿूटा लॻियल हूंदा त मां ॿी जॻह ते वञी करे उनजो रिप्रेज़ेंटेटिव ठहंदमि त वाह जेके मां पंहिंजे घर खे बहितर अंदाज़ में ठाहियो आहे त हाणे मां तव्हांजे घर खे बहितर करणु आयो आहियां, मां तव्हांजे इलाइक़े खे बहितर करणु आयो आहियां। त असां हर साल इहो सिलसिलो कयूं बि था, हिन दफ़ो बि इंशाल्लाह ज़ोर शोर सां कंदासीं। तव्हां ॿुधायो जेकॾहिं तव्हां इन शइ जो इनिशिएट वठो त पोइ तव्हां कंहिंजे मथां सभिनी खां पहिरियां फोकस कजो? अच्छा, मां फोकस कंदमि जीअं मां ट्रैवलिंग वधीक कंदी आहियां, मूंखे ट्रैवलिंग करणु पसंदि आहे। सफ़र आहे, सफ़र सां गॾु म्यूज़िक हुजे त वाह जो मज़ो थी वञे। ख़ैर सफ़र दौरान जेके असांजा पासा ख़ाली थी विया आहिनि रोडनि जा, ॿिन्ही रोडनि जा पासा जेके हिकिड़ी छांव हूंदी हुई वणनि जी, ऐं हिकिड़ा छांव कंदे हेॾा ख़ूबसूरत वण बीठा हूंदा हुआसीं, हुननि खे ॾिसी करे हुननि जी छांव में बि कॾहिं कॾहिं गाॾी साइड ते बीहारे करे बीह रहंदा हुआसीं, या वरी कॾहिं कंहिंजो को इंसिडेंट थी वञे थो, टायर पंचर जी ॻाल्हि आहे, ॿियो कुझु कंहिंखे पाणीअ जी उञ लॻे थी, कुझु बि थी सघे थो, त उहा वणनि जी छांव असां वटि मिस थी वई आहे। मां हुते पूरी ग्रीनरी करणु चाहियां थी, जितां खां असीं गुज़रूं था सिंध जे जेतिरा बि असांजे सिंध जा इलाइक़ा आहिनि जिते वण न आहिनि, मां उते वण पोखण जी कोशिशि कंदमि। बिल्कुलु ज़रूरी आहे, इहो त इलाही तव्हां सुठो पॉइंट ॿुधायो आहे। हक़ीक़त इहे ई आहे, जेके बि फुटपाथ वग़ैरह ठहियल आहिनि, बल्कि ख़ासि करे जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं या सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध हुकूमत जो इन बारे में बि इलाही सुठो इनिशिएटिव आहे। ख़ासि करे कराची में जेका शारा फैसल आहे उन जे दरमियान वारो जेको रस्तो ठहियल आहे उन जे मथां इलाही ख़ूबसूरत हरियाली तरीक़े सां कई आहे ऐं इलाही ॿूटा उन जे मथां पोखिया विया आहिनि। बाक़ाइदा रेगुलर बेसिस ते असांखे अहिड़ा कंटेनर्स नज़र ईंदा आहिनि जेके उन जे मथां पाणी वग़ैरह लॻाईंदा आहिनि, बाक़ाइदा उन जी केयर ऑफ कई थी वञे। त असल ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं इहा शइ कजे, जेकॾहिं इन्हनि खे इन तरीक़े सां यूटिलाइज़ कजे त उसूली तौर ते हर माण्हू खे ज़िमेदारी खणणी आहे। बिल्कुलु, हे ॿूटो को लॻाए वियो आहे त हिनखे पाणी ॾियणु आहे। ऐं मुबशिर असीं छो न हिन ते कंहिं एक्सपर्ट खां राय वठूं, उनजो ओपिनियन बि ॿुधो वञे। बिल्कुलु इहे ई आहे, असां सां गॾु मौजूद आहिनि। न बिल्कुलु असीं ज़रूर उन्हनि खे वठंदासीं, पर मुबशिर इन खां पहिरीं अगरि ब्रेक वठूं थोरो। हा बिल्कुलु ज़रूरी आहे, इहो त ज़रूरी आहे। गर्मी बि वधी वई आहे, असांखे बि पाणी खपे। त नाज़रीन असां दुबारा ॿिए ॾींहुं हाज़िर थींदासीं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ऐं असीं जीअं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं क्लाइमेट चेंज जे हवाले सां, इहो हिकिड़ो वॾो इशू आहे ऐं हर तरफ़ ॾिसूं पिया त इहो ई टॉपिक हले पियो त आख़िर इन मसइले मां कीअं निकिरिजे। आख़िर क्लाइमेट चेंज एतिरो चेंज कीअं थी वियो त जीअं अप्रैल में बरसाति थी वई ऐं उन खां पोइ गर्मीअ जो ज़ोर जेको ॾींहं जो वधी वियो आहे ऐं राति में अञा बि थोरी घणी थधि पइजी रही आहे, या वरी असांजो जॾहिं जर खारो थी वियो आहे त असीं पाणी छा पीअंदासीं। सिंध जे ॿियनि इलाइक़नि जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, कराचीअ जा त कुझु इलाइक़ा खारे पाणीअ सां ई आहिनि ऐं उते खारो पाणी बि आहे, मिठो बि आहे। ईअं ई सिंध जा ॿिया इलाइक़ा जिते असीं एक्सपेक्ट न पिया कयूं त उते बि खारो पाणी थी सघे थो। इहो सभु कुझु आख़िर छो थियो आहे? हिकिड़ो बहितरीन एक्सपर्ट असां सां गॾु मौजूदु आहे। बिल्कुलु नाज़रीन, असां वटि इलाही बहितरीन एक्सपर्ट मौजूदु आहिनि। मसूद लोहार साहब, इन जे तारुफ़ में असां तव्हांखे ॿुधायूं त ही अवॉर्ड याफ़्ता क्लाइमेट चेंज जे मथां कमु करे रहिया आहिनि। ही अवॉर्ड याफ़्ता माहिर आहिनि जन मौसमी तब्दीली जे हवाले सां 20 सालनि जो हिननि जो पंहिंजो तजुर्बो आहे। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि जिन जे मथां असां आवाज़ टीवी पारां बि हिननि खे ख़राज तहसीन पेश कंदासीं त हिननि 3 सालनि में 101 क़िस्मनि जा 7 लख ॿूटा जेके आहिनि उहे कराचीअ जी ज़मीन ते लॻाया। ऐं उहा ज़मीन हुई जेका उन खां पहिरियां कचिरे जो ढेर हुई, प्लास्टिक जो ढेर हुई। ऐं अॼु उहो ख़ूबसूरत तरीक़े सां हिकिड़े ॿेले जो मंज़र पेश करे रहियो आहे जिथे एतिरा जीवत पखी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते उन मां लुत्फ़ अंदोज़ थियनि था ऐं ख़ासि करे उहो इन्वायरमेंट जेको आहे उहो इलाही सुठे तरीक़े सां तब्दील थी वियो आहे। त असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि मसूद लोहार साहब। मसूद साहब अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु
सर ॿुधायो क्लाइमेट चेंज जे हवाले सां असांजे नाज़रीन खे अचानक अप्रैल में बरसाति थी वई, हींअर गर्मी जो टेम्परेचर अहिड़ो थी वियो आहे त ॿाहिरि माण्हू केर बि 5 मिंट ताईं बीह नथो सघे। त तव्हां कीअं ॾिसो था ईअं असांजे दोस्तनि खे, असांजे नाज़रीन खे अवेयर जे हवाले सां कुझु गुफ़्तगू कयो। क्लाइमेट चेंज ग्लोबल इवेंट आहे, ग्लोबल हैपनिंग आहे जेका सॼी दुनिया में थिए थी। असां वटि उनजी इंटेंसिटी वधीक जेकर महसूस थिए थी, जो असां पंहिंजे जेको वे ऑफ लाइफ आहे या असांजी जेके प्रैक्टिसिस आहिनि उहे अहिड़ियूं करे छॾियूं आहिनि जो उहा शइ डबल ट्रिपल थी वई। मिसाल जीअं तव्हां ॾिसो था त जेको कंक्रीट जी टेंडेंसी या रियल एस्टेट जे करे जॻह जॻह ते उहो हाउसिंग कॉलोनीज़ ऐं उनमें को आवाज़ुनि न आहे, ग्रीनरी हुजे या फॉरेस्ट हुजे। पाकिस्तान जो फॉरेस्ट कवर बि सिर्फ़ु 1% मिली रहियो आहे। एयर क्वालिटी जेका आहे असांजे जेके वॾा शहर आहिनि, लाहौर, कराची, इस्लामाबाद, पिंडी, पेशावर, हर जॻह ते जेको एयर क्वालिटी नॉर्मल परे। त पोइ हाणे मां इहो नज़र अचे थो त हीअ जेका हैपनिंग्स आहिनि, मिसाल जीअं तव्हां इहो नोट कयो हूंदो त हिन वक़्तु बहार जेका आहे केतिरनि सालनि खां बहार अचे ई कोन, 5-6 ॾींहंनि जो बि गैप कोन थो अचे त वरी गर्मी अची थी, सर्दी अचे थी वरी गर्मी अची थी। इहो ख़ुदि चवंदा आहिनि त इहो ख़ुदि मैनिफेस्टेशन आहे। पर पोइ अचे थो वेदर पैटर्न जेको रेन जी मींहं वसिया आहिनि जेके हींअर वसंदा आहिनि, हींअर वैसाख जो वसंदा आहिनि, पर एतिरा कोन वसंदा आहिनि जीअं वसिया आहिनि। करनि जो वसण या कंटिन्यू जो स्पेल हले, ज़ाहिर फसल ख़राब थींदा। वरी फसल ख़राब थींदी खां पोइ जॾहिं एक्सट्रीम हीट ईंदी त वरी अञा वेदर जेको स्पेशली जेका नॉर्थ सिंध आहे उते वधीक इंटेंसिटी थिए थी। उन सां लॻे थो जेको असांजो राइस जो चांवर जो जेको क्रॉप आहे उहो मुतासिर थींदो, सब्जियुनि जा जेके क्रॉप्स आहिनि उहे मुतासिर थींदा। इहे सभु शयूं इंटरकनेक्टेड आहिनि। अल्लाह रहम करे मूंखे त फूड सिक्योरिटी जो मसलो थिए थो त प्रोडक्टिविटी घटिजी वई आहे, घटिजी वेंदी। सही। मसूद लोहार साहब, मां इहो ज़रूर तव्हां खां पुछणु चाहींदमि त जेतिरो क्लाइमेट चेंज हिन वक़्तु असांखे डिॼायो आहे, छो त बीमारियुनि बि असां ते अटैक कयो आहे ऐं असां में साह जूं बीमारियूं खोड़ सारियूं थी वियूं आहिनि। अॻियां हली इन फ्यूचर तव्हां छा पिया ॾिसो, छो त असीं प्लांटेशन ॾांहुं बि वञूं पिया, गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ सां इनिशिएटिव वठे पई, असीं आम आवाम या NGOs बि पंहिंजी तरफ़ खां कमु कनि पियूं, पर वरी बि छा ॾिसो पिया इन फ्यूचर छा बीहंदो? पाकिस्तान सिग्नेटरी आहे इंटरनेशनल कन्वेंशन ऐं उन तहत पाकिस्तान खे पंहिंजे लैंडमार्क जो 20% फॉरेस्ट रखणो आहे। असां वटि उहो सिर्फ़ु 1% आहे। इंडिया में, नेपाल में 22% जेको आहे सो फॉरेस्ट कवर आहे। असांजो फॉरेस्ट कवर सिर्फ़ु 1% आहे। इन हाणे त सम्झां इहे जेके छोटियूं प्लांटेशन जूं एक्टिविटीज़ जो हलनि उन सां थोरो फ़र्क़ु पवंदो। जेसिताईं इहे वॾे लेवल ते इंटरवेंशन करे, वॾी लेवल ते रिफॉरेस्टेशन कजे, रिवराइन फॉरेस्ट खे वरी बहाल कजे ऐं शहरनि में जगह जगह ते अर्बन फॉरेस्ट हुजनि, पोइ वरी जेको आहे सो शयूं बहितर थींदियूं। पर मूंखे उन करे इहो ॾुखियो पियो लॻे जो माण्हुनि खे जेका हवस ऐं लालच आहे रियल एस्टेट जी, त हाणे सम्झा माण्हू को इन खां वधीक ॻाल्हि ते सोचींदा त पोइ वण लॻायूं या कुझु करियूं। हर माण्हू जेको आहे हुनखे पंहिंजे रियल एस्टेट जे लाइ ज़मीन जे पीस खे उन लाइ इस्तेमालु करणु चाहियो। मसूद लोहार साहब, इहो ॿुधाइजो जॾहिं तव्हां क्लाइमेट चेंज जे मथां वर्क कयो पिया, एतिरनि सालनि खां हिकिड़ो वसी तजुर्बो, त तव्हांखे इन फील्ड में छा छा परेशानियूं फेस करणियूं पियूं, ताकि जेके नाज़रीन असांखे ॾिसनि पिया ऐं उहे बतौर फ़र्द पंहिंजो किरदारु अदा करणु चाहिनि त उहे उन्हनि मुश्किलातुनि खे कीअं मुंहुं ॾेई सघनि था? मुश्किलातूं त तरह तरह जूं आहिनि। उनखे त हिकिड़ो त इंडिफरेंस आहे, माण्हुनि खे असां परवाही कोन्हे को वण लॻाए पियो। माण्हू जेकॾहिं सदको कंदा त बि सिरनि खे जेको आहे सो गोश्त खाराए छॾींदा या हीरोइन खे बकरो पूरी खाराए छॾींदा, पर इहो न ॾिसंदा त वरी सदके जारिया आहे। वण लॻाइण सां अलाए केतिरियूं शयूं जेके आहिनि से बहितर थींदियूं। ॿी टेंडेंसी आहे त माण्हू वण लॻाए ऐं पोइ भुलिजी था वञनि त सम्झनि था त पाणे थी वेंदो। वण लॻाइण कोई इशू ई कोन, सवलो आहे। 5 सालनि में हुनखे वधाए वण करणु उहो आहे असल चैलेंज। बाक़ी आउं सम्झां थो जेको जनरली बि असांजे पाकिस्तान खे चैलेंज आहे हर तरह जो, दर्जे पाणी जो हुजे या ॿियनि शयुनि जो हुजे, उहो आहे रियल एस्टेट जी हवस। प्लाटनि ऐं घरनि में बंगलनि जे चक्कर में, कॉलोनी जे चक्कर में ऑलरेडी एतिरो पाकिस्तान खे तबाह करे चुका आहिनि जो उनजी रिहेबिलिटेशन जो खे वॾो टाइम। बिल्कुलु। अच्छा मसूद लोहार साहब, COP25 जे हवाले सां मां तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि। कुझु माण्हू चवनि था COP25 कॉन्फ्रेंस थी आहे वर्ल्ड लेवल ते जेका हमेशा थींदी आहे, ऐं या वरी कुझु माण्हू चवनि था त COP25 खे कैंसिल कयो वियो। वजह छा आहे अगरि कैंसिल कयो वियो आहे, ऐं अगरि थी आहे त हुन जा नतीजा कहिड़ा आया, नतीजा कहिड़ा आहिनि?
ना COP25 तो काफी अॻु में थी वई आहे, वहां पोइ COP29 ऐं 30 ताईं थी वई आहे ॻाल्हि। टोटल उते थी वञो न कॉन्फ्रेंस में वो 500 पार्टी थी थी UNCC जी जेका क्लाइमेट चेंज जी कन्वेंशन आहे इन त थी वञ उनजी जेका आउं सम्झां थो तव्हां इहो सम्झणु चाहियो था त उनजो तमामु जेके नतीजा निकिरनि था या न, आउं सम्झां थो ओड़ा नतीजा कोन था आहिनि जेके घुर्बल आहिनि, बल्कि हाणे जेका ही जंग छिड़ी आहे या खुद क्लाइमेट चेंज जे इंटेंसिटी के वधाईंदी ऐं आउं सम्झां थो त आराम करे ऐं वधीक गुस्सो ख़राब न थिए न त अञा वधीक चैलेंज थींदा। सही छा करणु छा खपे असां वटि हल छा आहे मसूद साहब? आख़िर में ज़रूर सवाल इहो कंदमि तव्हां खां, हल छा आहे असां वटि? इहो जवाब तो हिकड़े सेंटेंस में कोन्हे। आई एम सॉरी, पर हल इहो खां पहिरीं इहो त माण्हू एक्सेप्ट कनि त बाबा इहो असांजी ज़िंदगी ॾुखी थींदी वञे, इनखे इमीडिएटली अहिड़ा कम करियूं जे असां शयूं बहितर थियनि। पहिरीं तो रियलाइज़ेशन थिए, जेका रियलाइज़ेशन पाकिस्तान जहिड़े मुल्क में त कोन्हे। आउं सम्झां जेको जवाब आहे जेको ॾेई सघे। बाक़ी आउं सम्झां थो त जेको सस्टेनेबल डेवलपमेंट गोल जेके आहिनि उनमें 2030 ताईं जेके कंप्लायंस आहे उनमें पाकिस्तान टोटल फेलियर आहे। मसूद साहब असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो, जीअं तव्हां 101 क़िस्मनि जा ॿूटा लगाया ऐं तक़रीबन हिकिड़ी वॾी ह्यूज तादाद में माशाअल्लाह सां तव्हां उन्हनि खे ॿेलो जेको आहे बणाए छॾियो आहे उन शक्ल में, अहिड़ो कहिड़ो ॿूटो आहे जेको असांखे बतौर इंसान ज़ात लॻाइणु घुरिजे जेको असांजी ज़मीन खे ज़्यादा फ़ाइदो थो ॾेई सघे? यानी हिकिड़ो ॿूटो लॻाइजे ऐं अहिड़ो ॿूटो हुजे जेको 5 जे बराबरि कमु करे ॾेखारे या 8 जे बराबरि कमु करे ॾेखारे, ताकी उन तरीक़े सां असांजे माण्हुनि खे तरगीब मिले। उहा हिकु ॿूटो कोन्हे। जेकॾहिं मिसाल तव्हां कार्बन सिक्वेस्ट्रेशन जी ॻाल्हि कयो था त उनजे लाइ बहितरीन जेको आहे मैंग्रोव आहे, टिम्बर जेको आहे 5 टाइम्स वधीक करे थो कार्बन सिक्वेस्टर करे थो बनस्बत रेन फॉरेस्ट। पर ज़ाहिर टिम्बर हर जगह ॾिठो थो लॻी सघे, सिर्फ़ु सामूंडी इलाइक़नि में लॻंदो आहे। पर उन खां अलावा इलाही नेटिव ट्रीज़ आहिनि जेके खुश्की खे बर्दाश्त करे सघनि था, जेके सैलिनिटी खे बर्दाश्त करे सघनि था। उहो सिंध जा पाकिस्तान जा इलाही नेटिव ट्रीज़ आहिनि, उहे को लॻाए सघनि था। सही। हिकिड़ी इम्पोर्टेंट ॻाल्हि सर, अक्सर औकात गर्मी जॾहिं वधी वेंदी हुई न, असां माज़ी में बि 2-3 सालनि में ॾिठो त पाकिस्तान सतह ते या हुकूमतनि सतह ते इहो प्लान कयो वियो त हथरादू बरसाति वसाई वेंदी बादलनि जे मथां को अहिड़ो केमिकल फिटी करे। जेकॾहिं अहिड़ो को इनिशिएट करे हुकूमत करे बि थी त छा उन सां को फ़ाइदो थी थो सघे या मज़ीद क्लाइमेट चेंज जो नुक़सान थींदो? इहो तो आर्जी तौर ते हिकिड़ो सोल्यूशन आहे। इंसान एयर क्वालिटी कुझु ॾींहंनि लाइ सही थिए थी, जेसिताईं प्रैक्टिसिस ठीक न थींदियूं तेसिताईं आउं तो सम्झां त कोई इंसान थी सघे थो। बाक़ी चैलेंज क्लाइमेट चेंज ॾिसो, या थियनि था क्लाउड बस्ट या थियनि था टोटल खुश्कसाली। अलाह 2022 में ॾिसो त छा थियो, वरी पोइ 2025 में ॾिसो छा थियो नॉर्थ में। दरिया उहे जेके 40 सालनि खां खुश्क हुआ उहे वही हलिया, इंडिया खे पंहिंजा डैम जेका ख़ाली करणा पिया। आउं सम्झां थो त इहो चैलेंजिंग हिकिड़ो फेज़ आहे, इनमें को ईअं 2+2=4 वारो को जवाबु आहे कोन। आउं सम्झां थो त इनमें हिकिड़ी जेको जो हल जेकर तव्हां चओ था त नेशनल टास्क फोर्स की डेवलप थिए जेको वज़ीर आज़म जे अंडर हुजे, जंहिं ते डायरेक्ट इमरजेंसी बुनियाद ते इंटरवेंशन कजनि। बाक़ी रेगुलर तरीक़े सां जेको कमु हले पियो, आउं सम्झां था को ख़ातिर खां फ़ाइदो। सही। मसूद साहब, तव्हां छा पिया सम्झो जेके असांजा सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि, यानी कि सखर आहे, शिकारपुर आहे, लाड़कानो आहे, इन साइड जो जड़ खारो छो थी वियो आहे? वजह छा आहे? खारे थियण जा इलाही वजूहात आहिनि। हिकिड़ो त ईअं आर्सेनिक जेको अचे वधे थो, उहो अॼुकल्ह वधे थो, जो हे पेस्टिसाइड यूज़ कनि था, एक्सेसिव पेस्टिसाइड यूज़ करण जे करे थिए थो। इन जॻहियुनि ते एक्सेसिव पाणी जड़ जे कढण करे बि, अगरि हाणे त बिजली जे करे या सोलर जे करे माण्हू ट्यूबवेल लॻाए था छॾनि, तमामु वॾे मैसिव अंदाज़ में पाणी खे ॿाहिरि था कढनि, ऐं उहो बि हिकिड़ो आहे लैंड डिग्रेडेशन थिए थी। कोस्टल एरियाज़ में या इवन विचोली सिंध में बि जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त सी इंफ्यूजन अची वई आहे, जॾहिं समंड जेको आहे मथे चढ़े थो, फ्रेश वाटर जो फ्लो जेको आहे उहो तमामु घटिजी वियो आहे, डाउन स्ट्रीम थी वियो आहे। इलाही वजूहात आहिनि। ऐं हिकिड़ो वॾो इहो पहलू आहे त असां वटि रेन वाटर हार्वेस्टिंग करणु नथी थिए। जॾहिं हेॾियूं बोर अचे थी, हेॾो पाणी अचे थो, उनखे वापसि इंजेक्ट कजे त जेको जड़ आहे उहो बहितर थिए। इहे सभु शयूं जेके आहिनि इहे पॉसिबिलिटीज़ आहिनि, पर इहे ट्रांसलेट नथियूं थियनि रियलिटी। ठीकु आहे मसूद लोहार साहब, महिरबानी नाज़रीन, हिते नंढड़ो ब्रेक वठंदासीं। मसूद लोहार साहब जन बि असां सां लाइन ते ई मौजूद हूंदा।
मॉर्निंग विद आवाज़ में नंढड़े ब्रेक खां पोइ ॿीहर वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर असीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे मसूद लोहार साहब, जिन जो असां तव्हांखे तारुफ़ ऑलरेडी कराए चुकासीं। मसूद लोहार साहब क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट जो बानी ऐं डायरेक्टर भी आहे। असांजी उन सां ॻाल्हि ॿोल हली रही हुई, असां इन ॻाल्हि ॿोल अॻिते वधाईंदासीं। मसूद लोहार साहब, जीअं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे शुरू में ॿुधायो त क्लाइमेट चेंज जे ख़तरे सां गॾु हिकिड़ो वधीक ख़तरो जेको तव्हांखे नज़र में ॾिसण में अचे पियो उहो आहे फूड सिक्योरिटी जो, फूड क्राइसिस जो। त इन हवाले सां जेकॾहिं एहतियाती तदाबीर अॼु खां जेकॾहिं यूटिलाइज़ कजनि त उहे कहिड़ियूं हूंदियूं? ऐं तव्हां ॿुधायो जेके असांजा सिंध में ज़मीन जे मथां जेका खेती बाड़ी थींदी आहे, अक्सर औकात असां ॾिठो आहे कणिक खां पोइ या सारियुनि खां पोइ ज़मीन खे जेको आहे उहो बाहि ॾेई करे उन जे मथां जेको आहे बिल्कुलु पटक थी वेंदी आहे। त इन तरीक़े खे असां कीअं बचाए सघूं था पिया? इन फूड सिक्योरिटी जे मसइले खे कीअं असां जेको आहे सेव करे सघूं? सही हो, जेको आसान कमु न आहे, पर हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ थींदो आहे क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर, माना ज़राअत अहिड़े नमूने जी कजे जंहिंमें रीएडजस्ट कजे क्रॉप पैटर्न खे। माना जेकॾहिं मिसाल सर्दियूं घणियूं थियूं हलनि या गर्मी घणी वसो थी हले या वेदर पैटर्न जेको आहे जेतिरो वधंदो ख़राब थींदो वेंदो ओतिरो वधीक पेस्ट लॻंदो। ख़रीफ कती जी जेका आवाज़ आहे उहो हेठि मथे थी वियो आहे। त माना हिन वारे पहाड़ त आई कोन, ॿ टे ॾींहं कोन हुई, ट्रांज़िशन थी कोन। इन सां जेके ख़तरनाक दुश्मन कीड़ा आहिनि उहे पैदा थींदा जेके क्रॉप खे नुक़सान ॾींदा। एक्सेसिव हीट जे करे क्रॉप प्रोडक्शन घटिजी वेंदी। उन समय जेको सोल्यूशन आहे सवाइ जे क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर कजे, उहो बि वॾो चैलेंज आहे। उनमें मां ज़रूरी न त हर जॻह ते उहो साॻी शइ अप्लाई कजे, पर आउं सम्झां थो क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ॾांहुं वञिणो पवंदो। उन खां बग़ैर जेको आहे इएं रेगुलर तव्हां प्रोडक्शन हासिल न करे सघो। मसूद लोहार साहब, छा असांजो समुंड हिन वक़्तु साह खणी रहियो आहे? छा सम्झो पिया असां समुंड, असांजो दरिया सेहतमंद आहे? न, कोन्हे। 70 करोड़ गैलन अनट्रीटेड पानी कराची मां समुंड में वञे पियो। ऐं चङो वेठो ई समुंड जे किनारे ते आहे। जेका हालत आउं ॾिसां पियो, मूंखे लॻे थो मछली ख़तम थी वेंदी जेकॾहिं इमीडिएट बेसिस ते न कया प्रिवेंशन्स। और ठीकु आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। इन जी वजह इहा ई आहे नाज़रीन, असां तव्हांखे ॿुधायो बि से प्लास्टिक जो इस्तेमालु ऐं समुंड में असां जेके एहतियाती तदाबीर न कंदा आहियूं। जेके बि फैमिलीज़ पिकनिक ते वञनि थियूं पियूं, जेको खाइनि थियूं कूड़ो करकट कचिरो उते ई फिटी करे अचनि थियूं, त इन में बतौर शहरी बतौर फ़र्द तव्हां सभिनी जी ज़िमेदारी आहे त इन शयुनि खे यूटिलाइज़ कजे। हिकु दफ़ो ॿीहर मसूद लोहार साहब, मां तव्हां खां सवाल कंदुमि। जीअं तव्हां ॿुधायो पाकिस्तान जो सिर्फ़ु 1% ई हिसो फॉरेस्ट आहे। असां जेकॾहिं कंपेरिज़न कयूं ॿियनि मुल्कनि सां गॾु त उहे कीअं पंहिंजे क्लाइमेट चेंज खे कंट्रोल कंदा था? लेकिन नेपाल थी वियो, श्रीलंका थी वियो, उहे कंट्री जेके आहिनि जंहिंजे मथां ॿेलनि जी हरियाली आहे असांखे नज़र ईंदा आहिनि। बल्कि उन्हनि जो त टूरिस्ट ई जेको आहे इन्हनि जी वजह सां पियो हले। त उहे पंहिंजी शयुनि खे कीअं कहिड़ी रखी वेठियूं आहिनि ताकी असां उन्हनि खां को मिसाल हासिल करे पंहिंजे मथां इम्प्लीमेंट करे सघूं? ॾिसो, नेपाल जेको नंढो मुल्क आहे, उनजो फॉरेस्ट कवर 25% आहे। 25% जेका लैंड मास आहे उहो फॉरेस्ट आहे। मूंखे एग्जैक्टली फिगर यादि कोन्हे, पर मुंहिंजे ख़्याल में 22% इंडिया जो जेको आहे उहो फॉरेस्ट कवर आहे या मथे हूंदो आहे। या श्रीलंका आहे या ॿिया इहे जेके मुल्क आहिनि सभिनी में आउं सम्झां थो जेके वर्स्ट मुल्क आहिनि पाकिस्तान उन में थो अचे। ईअं चइजे जेके अफ्रीका या डेजर्ट या कंट्रीज़ आहिनि उन वांगुरु आहे। अदरवाइज़ हिते 4 मौसमूं आहिनि, हिते हर तरह जी हिते सभु कुझु करे सघे। पर आउं नथो सम्झां त रियल एस्टेट को ईअं करणु ॾींदी। रियल एस्टेट ईअं को पैराडाइम आहे जंहिं मुल्क खे तबाह कयो। मसूद साहब, मैंग्रोव्स जो ख़त्म थियण छा सम्झो पिया त केतिरो ख़तरनाक आहे तोड़े इंसाननि लाइ, तोड़े समुंड लाइ?
ऑक्सीजन थींदी मरीन इकोसिस्टम मां पैदा आहे जी कोरल्स लेगून्स मडफ्लेट्स ऐं मैंग्रोव्स जी जेतिरा मैंग्रोव्स तव्हां घटंदा वेंदा ओतिरी तव्हांजी एयर क्वालिटी ख़राब थींदी वेंदी ऑक्सीजन जी लैक ऑफ ऑक्सीजन थी सघे थी ऑक्सीजन प्रोड्यूस ई कोरल्स कंदा आहिनि कीअं तव्हां हुते कंदो इंतहाई ख़तरनाक आहे सही मसूद लोहार साहब तव्हांजी महिरबानी तव्हां आवाज़ टीवी मॉर्निंग विद आवाज़ में पंहिंजो कीमती टाइम ॾिनो तव्हांजी महिरबानी ऐं नाज़रीन असीं हिते गुफ़्तगू पंहिंजी जारी रखंदासीं मुबशिर ऐं मां असां छा महिमान हुआ मसूद लोहार साहब जेके एक्सपर्ट हुआ क्लाइमेट चेंज जे हवाले सां उन्हनि जो खोड़ सारो कमु थियल आहे ऐं केतिरा ई उन्हनि वण पोखिया आहिनि वण पोखणु जीअं उन्हनि जो बि चवणु हो मुबशिर त वण पोखणु सिर्फ़ लाज़मी न आहे असांखे वणनि जो ख़्याल बि करणो पवंदो बिल्कुलु इहो ई आहे जे अहम तवजा हुननि ॾियारी अहम मसइले जी तरफ़ जेका असांजी तवजा हुननि मबज़ूल कई उहा इहा ई आहे त असां बतौर फ़र्द पंहिंजी ज़िमेदारी महसूसु नथा कयूं वण लॻनि था ॿूटा लॻनि था अवेयरनेस बि मिले थी माण्हुनि खे शऊर बि पहुचायो थो वञे लेकिन उन खां पोइ उन्हनि जी का केयर ऑफ नथी कई वञे ऐं जेतिरा इम्पोर्टेंट शयुनि जा उन्हनि इंकशाफ कया मसूद लोहार साहब तव्हां ॾिसो जिन फूड सिक्योरिटी जो मसइलो यानी इहो अगरि साल ॿिनि सालनि खां पोइ शुरू थी वियो त यानी तव्हां सम्झो पिया त मतिलबु खाइण पीअण जे हवाले सां मतिलबु इलाही ज़्यादा क्राइसिस अची थो सघे ऐं इन्हनि शयुनि खे अॼु खां कंट्रोल करणो पवंदो अॼु खां इन शइ खे मथां इनिशिएट वठणो पवंदो तव्हांखे मूंखे असां सभिनी खे ऐड करणो पवंदो त असां पाण सां गॾु जिथे असां पाण रहूं था पिया पंहिंजी सराउंडिंग में सुठे नमूने सां माण्हुनि खे बि अवेयर कयूं ॿूटा पोखियूं ॿूटा पोखे करे सिर्फ़ु पंहिंजो फ़र्ज़ु न सम्झूं त असांजो ख़तमु थी वियो बल्कि असल ड्यूटी तव्हांजी शुरू ई उन ॾींहं खां थिए थी जंहिं ॾींहुं तव्हां उहो ॿूटो पंहिंजी ज़मीन जे अंदरि लॻायो था उनखे पाणी ॾियणु तव्हांजी ज़िमेदारी आहे उनजी केयर ऑफ करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे उहो ॿूटो ख़राबु थो थी वञे तव्हांखे एक्सपर्ट खां राय वठो तव्हां उन्हनि खां पुछा कयो त हिन ॿूटे में हे जेको आहे मसइलो अची वियो आहे हाणे मां कीअं हिनखे रिज़ॉल्व कयां यकीननि उहे तव्हांखे ॿुधाईंदा ऐं इन तरीक़े सां खोड़ सारा माण्हू कमु करे रहिया आहिनि गाए बगाए वक़्तनि पर वक़्तनि असां बि तव्हांखे इन शयुनि खां अपडेट कंदा रहंदासीं त हे इलाही अहम मसइला आहिनि जेकॾहिं तव्हां बि असां वांगुरु इलाही ज़्यादा गर्मी बर्दाश्त करे रहिया आहियो रोज़मर्रा जे मामूल जी ज़िंदगी गर्मीअ जा जेको आहे लो तव्हांखे बि लॻी रही आहे हीट स्ट्रोक तव्हांखे बि लॻी रहियो आहे त तव्हांखे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो अञा मुबशिर गर्मी पोइ आई ई नाहे अञा ही अप्रैल जो महीनो आहे स्पेल अञा आयो ई नाहे जून जुलाई ऐं अगस्त में जेके हब्स थींदा आहिनि ऐं जेकी गर्मी पवंदी आहे उहा बर्दाश्त जहिड़ी न ई हूंदी ख़ासि करे जेका बाबाद वारो इलाइक़ो दादू वारो इलाइक़ो सखर टकर चवंदा आहिनि इहे जेके टपनि थियूं इहे शयूं ऐं उन्हनि जा माण्हू उतां कीअं सर्वाइव कनि था ऐं ख़ासि करे उतां जो चवंदा आहिनि त पाणी बि बॉइल थींदो आहे जेको टैंकियुनि जो पाणी आहे उहो बॉइल थींदो आहे माण्हू कीअं सर्वाइव करे एॾी गर्मी में ऐं इहो सभु कुझु आहे क्लाइमेट चेंज जे करे ॿूटनि जी आदत असीं कीअं विझी सघूं था पाण में मुबशिर हिकिड़ो बहितरीन ऐं आसान आइडिया हिकिड़ो इहो बि आहे असां वटि नर्सरियूं खोड़ आहिनि खोड़ सारियूं नर्सरियूं आहिनि तव्हां कदम कदम ते वेंदा त नर्सरी आहे यानी कि ॿूटनि विकिणण वारा वेठा आहिनि उन्हनि खां कुझु कूंडियूं वठी पंहिंजे घरनि में रखी सघूं था मनी प्लांट जेको ख़ूबसूरत बि लॻंदो आहे घरनि में जल्दी वधंदो बि आहे जंहिंखे उस जी बि ज़रूरत न आहे पवंदी ऐं तव्हांजे घर जी ख़ूबसूरती खे अञा वधीक ख़ूबसूरत कंदो आहे सो मनी प्लांट बि पंहिंजे घर में लॻाए सघूं था इतां थोरो असीं पंहिंजो अॻियां कदम वधाए सघूं था बिल्कुलु इहो ई आहे असांखे पाण इन शइ जो इनिशिएट वठणो पवंदो इन जो वॾो आसान हल आहे जॾहिं तव्हां को ॿूटो लॻायो था त तव्हां ईअं सम्झो जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि खे पालियो था पिया इहा ई ज़िमेदारी तव्हां महसूसु कयो त उन ॿूटे खे बि वॾो करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे जॾहिं उहो ॿूटो वॾो थींदो तव्हां बेशक दुनिया में मौजूदु हुजंदो हुजो लेकिन अव्हां जा जेके ॿार आहिनि या उहो जेको समाज आहे उहो जेको मुआशिरो आहे उहो उन ॿूटे जी छांव जे हेठां रहंदो उहो उनजी हवा हासिलु कंदो उहो उनजो ऑक्सीजन हासिलु कंदो ऐं यकीननि सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ वण लॻाइणु सदक़े जारी आहे यानी कि जिथे तव्हां ॿिया सदक़े जारीअ जा कमु कयो था पिया जंहिंजी तरफ़ असांजे गेस्ट जी ॻाल्हि कई मसूद लोहार साहब त तव्हां सदको ॾियण में जेको आहे कंहिंखे पैसा ॾियणु पसंदि था कयो तव्हांखे चरसी मवालीअ खे सदके जा ॿकरा खाराइणु पसंदि था कयो त तव्हांखे त असल जेको शॉर्टकट असांजे दीन बि असांखे ॿुधाए छॾियो त यानी को एतिरो वॾो जेको आहे जोखिम करण वारी ॻाल्हि न आहे हिकिड़ो ॿूटो वठो उहो लॻायो तव्हांजी अमालनि में नेकी बि वधी वई
तव्हां हुनजी केयर कंदा रहियो, वक़्तन फ़वक़्त जीअं केयर कंदा रहंदो तव्हांजी नेकियूं बि वधंदियूं रहंदियूं ऐं तव्हां जेको आहे मुआशिरे जा हिकु सुठा फ़र्द साबित थी सघंदव। बिल्कुलु तव्हां सही चयो मुबशिर, ऐं मां एग्री कयां थी हिन ॻाल्हि सां। असांखे पंहिंजे ॿारनि में इहा आदत डेवलप करणी पवंदी त ॿूटो लॻायो, लाज़मी लॻायो, छो त अॼु अगरि असीं इहो इनिशिएटिव न वरितोसीं, इहो क़दम न खयोंसीं त अॻियां हली असांखे ई प्रॉब्लम थींदी। ऐं ॿूटे सां प्यारु कयो, जीअं असीं जानवर सां प्यारु कयूं था, जीअं असीं पखी सां प्यारु कयूं था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई हूंदी मुबशिर, असां वटि पखी ख़तमु थींदा पिया वञनि, छो त असां वटि वण नाहे, असां वटां झिरकी जो तादाद ख़तम थी वियो आहे, असां वटां ॿिया अहिड़ा जेके स्पीशीज़ हुया उहे असां वटां ख़तम थींदा नज़र पिया अचनि। जेके असांखे ख़ूबसूरत झिरकियूं नज़र ईंदियूं हुयूं, झिरकियुनि खां अलावा जेके ॿिया बर्ड्स हुया उहे किथे आहिनि हिन वक़्तु? छो त असां वटि वण नाहे, असीं उन्हनि खे प्रोटेक्ट करे सघूं था। हुनजो हिकिड़ो ॿियो बि हल आहे, हल त खोड़ सारा आहिनि, पर इज़ी जेके तरीक़ा आहिनि जेके असीं बॉटल्स पाणी जूं जेके असीं डिस्ट्रॉय कंदा आहियूं, फिटी कंदा आहियूं, जेके गंदगी वधीक फैलाईंदियूं आहिनि ऐं उहे कॾहिं बि ॻरंदियूं न आहिनि, पाणी में विझी छॾियो, उहा बि जीवत खे नुक़सान पहुचाईंदी, पर ॻरंदियूं न आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु कयो। इस्तेमालु कीअं था करे सघो? उनजी कटिंग कयो, कटिंग करे कंहिं वण ते लॻायो, उन में को बाजरो विझी छॾियो, या पाणीअ लाइ हाणे गर्मी आहे, पखियुनि खे बि पाणी नथो मिले, इंसाननि खे त परे जी ॻाल्हि आहे, पखियुनि खे बि पाणी नथो मिले, हुन में कुझु पाणी विझी करे पखियुनि लाइ उन बॉटल में टंगे छॾियो त जीअं हू उन मां पाणी पीअनि। गॾोगॾु उन बॉटल खे तव्हां ईअं बि यूटिलाइज़ करे सघो था त उनजी कटिंग करे ख़ूबसूरत ठाहे करे उनजो घर बि ठाहे सघो था, उते मथे रखी सघो था वण ते, त जीअं हू अची जी हैंडमेड शयूं आहिनि, असांजे हथ में आहिनि ऐं इट्स सो इज़ी। तव्हांजे घर में ख़ूबसूरती थींदी ऐं यकीनन माण्हू बल्कि इन सां त तव्हां को पंहिंजो कारोबार बि करे था सघो। तव्हां ॾिसो ऑनलाइन शयूं अहिड़ियूं हलनि थियूं पयूं, तव्हां उन्हनि खां सिखो ऐं उहे ठाहियो ऐं उन्हनि खे ऑनलाइन सेल कयो, त तव्हां ॾिसो मतिलबु क्लाइमेट चेंज सां गॾु कमु करण सां तव्हां ॿिया सभई फ़ाइदा खणी था सघो जेके तव्हांजी ज़िंदगी में तब्दीली आणे था सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं नाज़रीन ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं खोड़ सारा टॉपिक आहिनि। ख़ैर असांजे प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो। सो मुबशिर छा ख़्याल आहे, असीं पंहिंजे नाज़रीन खां वठूं इजाज़त? बिल्कुलु इहा ई आहे, दिलि नथी चाहे तव्हांखे इजाज़त वठण जी, लेकिन छो जो असांखे लाज़मी आहे इजाज़त वठणी आहे, छो जो सेकेंड डे असांखे दुबारा तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियणो आहे। तव्हां अॼु खां पोइ आवाज़ टीवी ते इन ई तरीक़े सां हिकिड़ो मुनफ़रिद शो ॾिसंदव जंहिंमें असां तव्हांजा मसइला डिस्कस कंदासीं, मुआशिरे जा मसइला डिस्कस कंदासीं ऐं उन्हनि मसइलनि जो हल कढी करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन तरीक़े सां रोज़मर्रा जी बुनियाद ते असां सां गॾु एक्सपर्ट मौजूदु हूंदा, असां सां गॾु आलमी लेवल जा माण्हू मौजूदु हूंदा जेके अव्हांखे हर मसइले जो हल ॿुधाईंदा। असां उमेद रखूं था तव्हां असां सां गॾु कनेक्ट हूंदो, इन प्रोग्राम सां गॾु कनेक्ट हूंदो। मुंहिंजे ख़्याल सां सभा इजाज़त वठणु घुरिजे। नाज़रीन सभा अबरो खे ऐं मुबशिर खे ॾींदा इजाज़त, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, आवाज़ टीवी ते ई। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।